बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे, हू रब ख़लकींदड़ आहे ऐं सभु तारीफ़ूं हुन परवरदिगार जे लाइ आहिनि। मालिक तूं मछ ॾिज ऐं जियां तुंहिंजे आसिरे, सभई पाड़ू सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज, हिकु तूं मुंहुं न मटेज, ॿियो लोक मटियो त घुरियो। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं ट्रांसमिशन अवां जी पंहिंजी अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु अवां ताईं लाइव पहुचाई वञे पई ऐं मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां हीअ ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पूरो माह रमज़ान जो महीनो पहुचाई वेंदी आहे। ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। नाज़रीन, जॾहिं सहर और इफ़्तार जी ॻाल्हि थींदी आहे न, उहे ॿई वक़्त बेहदि ख़ूबसूरत हूंदा आहिनि। इन जे लाइ ख़ूबसूरत हूंदा आहिनि त 11 महीना तव्हां ॾिसो ऐं माह रमज़ान जो महीनो तव्हां ॾिसो, सफ़ा अलॻि लॻंदो आहे। ऐं उन महीने जी तमामु जेके एक्टिविटीज़ ते जॾहिं बि नज़र पवे थी त हर एक्टिविटी असांखे ख़ूबसूरत नज़र अचे थी। सुबुह जो माना निंड फिटाए केरु उथंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त काफ़ी घरनि में काफ़ी नौजवाननि जी इहा प्रैक्टिस रहंदी आहे त सॼी राति निंड माना हूंदी ई न आहे। ऐं जेकॾहिं सिबलिंग्स पाण में मिली वञनि, कज़िन्स वग़ैरह पाण में मिली वञनि त पोइ माना निंड जो नालो निशान हूंदो ई न आहे। सॼी राति तव्हां वेठा हूंदा आहियो मुख़्तलिफ़ किचन में, माना उहे डिशिस छोकिरियूं ऐं उहे पंहिंजा सिबलिंग्स गॾु मिली करे ठाहे रहिया हुजनि ऐं तव्हां तस्बीह करे रहिया हुजो, क़ुरान पाक पढ़ी रहिया हुजो ऐं माह रमज़ान जूं जेके रौनकूं आहिनि उहे हर तरफ़ तव्हांखे जेको आहे न ख़ूबसूरत लॻंदियूं हुजनि त उहो समा यकीननि काफ़ी घरनि में हूंदो आहे। ऐं अवां सभिनीनि खे उन माहौल में वधीक सुरूर मिली रहियो हूंदो ऐं उन माहौल में रहणु लिमिटेड उहे डेज़ माह रमज़ान जा त उहे तमामु शयूं ॾाढियूं यादगार बि हूंदियूं आहिनि। पर हर को माण्हू जेको आहे न एतिरो फ्री कोन हूंदो आहे अॼु टाइम में, जिथे तव्हां तमामु पंहिंजूं एक्टिविटीज़ ऐं हर शइ ते जॾहिं नज़र विझो था त पोइ इन द एंड ऑफ द डे तव्हां चवंदा आहियो त हाणे थोरो आराम हुजे ऐं असां जेको आहे न प्रॉपर निंड कयूं। ऐं कुझु कलाकनि जी लिमिटेड जेको आहे न टाइम जी निंड यकीननि इंसान जे ज़हन खे ज़रूरु सुकून ॾिए थी, बॉडी रेस्ट में अचे थी। ऐं हूअं बि माना रेस्ट चवंदा आहियूं पाण सभु त तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। माह रमज़ान जे महीने में जॾहिं बि नंढियूं नंढियूं गैदरिंग्स बि पाण ॾिसंदा आहियूं न, उहे बि अवां सभिनीनि खे उहे अटेंड कंदे बेहदि मज़ो अची रहियो हूंदो, सुकून अची रहियो हूंदो। ऐं मां जेकॾहिं मेट्रोपॉलिटन सिटी जी ॻाल्हि कयां थी, कराची, या मां सिंध जे ॿियों नंबर वॾे शहर हैदराबाद जी ॻाल्हि कयां थी त तव्हां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञो, तव्हांखे डिफरेंट बुफे नज़र ईंदा, तव्हांखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सेल नज़र ईंदियूं, तव्हां मार्ट्स में वञो तव्हांखे मुख़्तलिफ़ कॉर्नर्स डिफरेंट नज़र ईंदा। त माह रमज़ान जूं हर हंधि मुख़्तलिफ़ इहे एक्टिविटीज़ जेको आहे न बेहदि यकीननि ख़ूबसूरत आहिनि ऐं लिमिटेड डेज़ असां सभिनीनि जा ॾाढा सुठा गुज़री रहिया आहिनि। अॼु माशाअल्लाह असां 13हों रोज़ो आहे ऐं ही उहो ॾहों जंहिं ॾहे में इस्तग़फ़ार सभ खां घणी पढ़ी वञे थी। काल्ह जे ॾींहं बि उन जे हवाले सां असां जेको आहे न ज़िक्र कयोसीं। सभु शयूं पंहिंजी जॻह ते, पर असां जॾहिं दुनिया जा उहे मसइला ॾिसूं था ऐं वरी पंहिंजे मुल्क जे बारे में सोचूं था, तव्हां ॾिसो ईरान, इराक, लिबनान, जेके बि कंट्रीज़ आहिनि, ऐं थोरो 2 मिंट जे लाइ सिर्फ़ु सोचिजे त जिन जा पंहिंजा उन्हनि मुल्कनि में रहनि था ऐं उते जंग वारी जेकॾहिं सूरत हाल आहे त उन्हनि जी छा हालत हूंदी। मां कुझु नंढा नंढा इंटरव्यूज़ ॿुधा पे ऐं जेके रिव्यूज़ उन्हनि ॾिना पे न त असांजा पंहिंजा ॿाहिरि आहिनि, कंहिंजो हस्बैंड ॿाहिरि आहे, कंहिंजी न्याणी ॿाहिरि आहे, कंहिंजो पुटु ॿाहिरि आहे, कंहिंजूं सॼियूं फैमिलीज़ ॿाहिरि आहिनि। त हिकिड़ो अजीब उहा ख़ौफ़ वारी सिचुएशन जेको आहे न उहा साम्हूं अची वई आहे। अलाह साईं अव्हांखे असां सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे ऐं असांजो जेको मुल्क आहे या तमामु जेके असांजा इस्लामिक कंट्रीज़ आहिनि, रब साईं पंहिंजी बाझ असां ते, पंहिंजी नज़रो करम असां ते रखे ऐं अलाह साईं असां अवां सभिनीनि खे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। नाज़रीन, अॻियां वधूं था। आयल जेके असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, मुफ़्ती साहब तशरीफ़ फ़रमा आहिनि। तव्हां सम्झी विया हूंदा, मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब तशरीफ़ फ़रमा आहिनि। अज़मत रमज़ान में तव्हांखे भली कार चऊं था। मुफ़्ती साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जो एहसान। माशाअल्लाह जी। मुफ़्ती साहब, काल्ह जे ॾींहं ते मां त हर ॾींहुं मुंहिंजे ख़्याल सां इहे चवंदी आहियां त काल्ह जे ॾींहं ते ई
असां ट्रांसमिशन शुरू कई आहे जी माशाल्लाह अॼु 13हों रोज़ो आहे ऐं यकीनन रोज़ा अवां जा बि तमामु ख़ूबसूरत गुज़री रहिया हूंदा अॼु जी माशाल्लाह अॼु जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं असां जॾहिं ॾिसूं था ईरान खे USA ऐं इसराइल जो हमिलो ऐं सूरत हाल हिकिड़ी ॾाढी बिगड़ियल नज़र अचे थी सो मां चाहींदसि त इन सब्र वारे महीने में इन शुक्र वारे महीने में अव्हां जो बयानु पहिरीं अॼु जी सूरत हाल ते हुजे जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इस्लाम त हमेशा सब्र जी तलक़ीन फरमाई आहे जी ऐं सब्र जो जंहिं दामन न छॾियो आहे कामयाबी बि उन जो मुक़दर बणबी आहे ऐं रमदानुल मुबारक त हुई हिकिड़ो सब्र जो दर्स थो ॾिए ऐं इन हालात में रमदानुल मुबारक में इस्लामी मुल्क जे मथां जंग मुसलत करणु हुन जे ख़्याल में पंहिंजे में त शायदि असां कामयाबी ॾे था वञूं पर इस्लामी नुक़्ते निगाह सां जेकॾहिं असां ॾिसंदासीं त जेकॾहिं मुसलमाननि जे मथां हिन माहे मुक़दस में जंग मुसलत कई वई आहे त कामयाबी ऐं फ़तह मुसलमाननि जो ई मुक़दर बणी आहे जी ॾिसो पहिरियों मारिको बि रमदानुल मुबारक में वाक़ियो थियो हक़ ऐं बातिल जे दरमियान उन रोज़े ते उन जंग बदर जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं जी हा त अल्लाह ताला कामयाबी मुसलमाननि खे अता फ़रमाई केतिरा मके जा जेके सरदार आहे केतिरा ताक़तवर आहे हा माली हिसाब सां जंगी साज़ो सामान जे हिसाब सां हर एतबार सां जी हा बिल्कुलु पर मुसलमाननि वटि त असलो बि घटि ऐं सवारी बि घटि हुई उन जे बावजूद बि अल्लाह ताला मुसलमाननि खे फ़तह अता फ़रमाई जी हा त ज़ाहिरी तौर त जेकॾहिं असां पावर था ॾिसूं त जंगी मामलात जे एतबार सां त अमेरिका हिकिड़ो सुपर पावर आहे टेक्नोलॉजी जे हवाले सां इसराइल जेको आहे उन वटि हिकिड़ी मुकमल हिकु पंहिंजी ज़ाती ताक़त ऐं पोयां जेका उनखे अमेरिका जी हिमायत आहे ऐं इन दुनिया जे ताक़तवर मुल्कनि गॾिजी जेको हमिलो कयो आहे वरी जेके हिन जवाबी वार कया आहिनि ईरान असां उनखे उन्हनि जे उन जवाबी जेके वार कामयाबी सां हिन कया आहिनि माशाल्लाह उन ते असां ख़िराज तहसीन था पेश कयूं हिननि खे बिल्कुलु त इहा हिननि जी कामयाबी आहे ऐं ॾिसो त केॾी वॾी ॻाल्हि आहे त जॾहिं बि जंगी हालात थींदा आहिनि त जेके साहिब इक़्तिदार हूंदा आहिनि सभ खां पहिरीं उहो महफ़ूज़ पनाहनि गाहनि ॾे वेंदा आहिनि जीअं बैंकर्स मुंहिंजे ख़्याल में चइबो आहे सिस्टम जेको इसराइल में मौजूदु आहे जी हा त जॾहिं बि का अहिड़ी थिए थी सारनि था वञनि फौरी तौरु माण्हू बैंकर्स में ऐं ख़ासि तौरु कुझु दफ़ा त ईअं थियो आहे त उन्हनि जूं फ़ौजूं यानी इहो पहिरियों दफ़ो मिसाल त का फ़ौज वञी बैंकर्स में लिके पर हेॾां जॾहिं सैयद आयतुल्लाह ख़ामनाई खे चयो वियो त तव्हां जेको आहे हिट लिस्ट ते आहियो तव्हां ते केॾी महिल बि हमिलो थी सघे थो ऐं तव्हां बैंकर्स में वञो त आयतुल्लाह ख़ामनाई खे ॿियनि मुल्कनि ऑफरूं कयूं त तव्हां असां वटि अचो तव्हांखे असां पनाह ॾियूं तव्हां हिते वेही जेका आहे मामलात हलायो हितां पंहिंजा अहकामात जारी कयो त सैयद आयतुल्लाह ख़ामनाई जेका वॾी दलेरी बहादुरी सां चयो त जॾहिं ईरानी अवाम वटि बैंकर्स न आहिनि सिस्टम न आहे उहे पंहिंजे ऑफिसनि में उहे पंहिंजे दफ़्तरनि में कमकार करे रहिया आहिनि ऐं हो पंहिंजे घरनि में वेठा आहिनि त पोइ मां कहिड़ो बुज़दिल अॻवान थियां जो मां पंहिंजी अवाम खे घरनि में या ऑफिसनि में छॾे ऐं मां बैंकर सिस्टम में वञी दाख़िल थियां इन खां त बहितर आहे त मां शहादत माणियां ऐं शहादत ई जेका आहे हिकिड़ो इस्लाम जो हुस्न आहे बेशक मुसलमान जो हुस्न आहे ऐं उनखे अज़ीम आहे ॾिसो नी हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला नो केतिरो दलेर सहाबी हुयो ऐं वॾियूं वॾियूं जंगियूं विढ़ियो पर इस्लाम क़बूल करण खां पहिरीं बि उहो काफ़रनि जो बि सिपह सालार रहिया हज़रत ख़ालिद बिन वलीद जंग ओहद में कुफारनि जे तरफ़ां सिपह सालार थी आया जेको मुसलमाननि खे नुक़सानु पहुतो हज़रत ख़ालिद बिन वलीद जे समझदारी ऐं दानाही जे करे पोयां जेको वरी हमिलो थियो पर हज़रत ख़ालिद बिन वलीद इस्लाम क़बूल करण खां पोइ वॾा वॾा जेके जंगजू हुया ऐं उन्हनि जा रईस सरदार बहादुर उन्हनि खे वासिले जहन्नम करे चयईं त मूं ते इस्लाम जो कर्ज़ आहे मां उहो लाहिण थो चाहियां पर हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला नो जॾहिं बीमार थी पिया जेके हुज़ूर सैफुल्लाह जो लक़ब ॾिनो जॾहिं बीमार थी पिया त पाण फरमायूं त मुंहिंजे जिस्म जो को अहिड़ो हिसो न आहे
जो जंग में कंहिं में मूंखे उन हिसे ते तीर या नेज़ो न लॻो हुजे, यानी पूरो जिस्म जेको आहे जे तमामु उज़वा हुन जा हर जॻह ते हुनखे ज़ख़्म पहुतल आहे। पर हज़रत ख़ालिद बिन वलीद रोइनि पिया। साहबनि चयो, ए ख़ालिद तूं त नसीबनि वारो, तूं हर जंग में मौजूदु हूंदे ऐं उन खां हुज़ूर खां पोइ तोखे जेका सिपह सालारी ॾिनी वेंदी, अमीर बणाए साहबनि जो जंगनि जे लाइ रवानो कयो वेंदो हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु खे। तुंहिंजे लाइ त हिकिड़ी तुंहिंजूं क़ुर्बानियूं आहिनि इस्लाम में, पोइ रोई छो थो? चई रोवां इन जे करे थो त सॼी ज़िंदगी मां जंगियूं विड़ियुसि, गाज़ी बणियुसि, मूंखे अलाह साईं मर्तबो ॾिनो, पर रोवां इन जे करे थो जो मूंखे शहादत जो मौत न मिलियो। इहो आहे अज़ीम क़ुर्बानी मुस्लमाननि जी। ऐं अल्लाह ताला अहिड़ा दलेर जेके आहिनि, जेके लीडर हुजनि, अल्लाह ताला उन्हनि खे वॾियूं उमिरियूं अता फरमाए ऐं मुस्लमाननि खे अल्लाह ताला अहिड़ा लीडर अता फरमाए। जी हाँ, जी हाँ। मुफ्ती साहब मूं काल्ह बि ॻाल्हि कई त जॾहिं आयतुल्लाह अली ख़ामनाई जी शहादत असां सभिनीनि जे साम्हूं आई त हिकिड़ो लेसन असां सभिनीनि खे मिलियो त बातिन जे अॻियां हक़ कॾहिं न झुकियो हो, न झुकियो आहे, न ई कॾहिं झुकंदो। ऐं हिकिड़ो लेसन इहो बि मिलियो त दुनिया खे तालीमात जी ज़रूरत आहे, मज़हब जी ज़रूरत आहे, उन्हनि खे रूल्स ऐं रेगुलेशन्स सिखण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे ज़रूरत आहे त हू सिखनि त जॾहिं बि को बि वार कयो वेंदो आहे, तव्हां पहिरीं जॾहिं डेट्स ॾींदा आहियो न, पहिरीं तव्हां ॾींहुं ॾेई छॾींदा आहियो त हिन ॾींहं ते तव्हांखे सिग्नेचर्स करणियूं आहिनि, राउंड टेबल ते अचिणो आहे, उहे नथा अचनि त पोइ वार कयो वेंदो आहे, अॻ में वार न कयो वेंदो आहे। पर असांजे क़ुरान पाक में बि त ज़िक्र आहे न, ऐं असांखे उतां बि शायदियूं मिलनि थियूं त यहूदी ऐं नसारा कॾहिं बि अव्हांजा दोस्त नथा बणिजी सघनि, उन्हनि खे कॾहिं बि दोस्त न बणायो। मां चाहींदुसि इन हवाले सां बि बयानु फरमाइजो। जी ॾिसो, असांखे सबक़ु थो मिले, असांखे हिकिड़ो त मज़हब सबक़ु ॾिनो ऐं असांखे रूल्स सिखणु खपनि। ऐं ॾिसो त हमेशह इस्लाम कानूननि जी पासदारी कई आहे। जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े ते जंग खां पहिरीं साहबनि जो उसूल हुयो त पहिरीं उन्हनि खे इतलाह ॾींदा हुआ, उन्हनि खे इतलाह ॾींदा त ही शराइत आहिनि, इन्हनि ते नज़रसानी कयो, या जे न त तव्हांखे अल्टीमेटम ॾिनो थो वञे, टाइम टेबल ॾिनो वेंदो हो ऐं उन खां पोइ जंग शुरू कई वेंदी। हिते त न को टाइम टेबल आहे, हिते त सिस्टम ई अलॻि आहे, छो त कुफ़ार यहूद ऐं नसारनि हमेशह वाइदा ख़िलाफ़ी कई आहे ऐं वाइदा ख़िलाफ़ी हमेशह उन्हनि जो इहो तरीक़ेकार रहियो आहे। ऐं ॿियो ॾिसो त हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं उथिया त मैदान करबला में पहुता, त मैदान करबला में अचण खां पहिरीं घुरायो बि उन्हनि ई मुस्लमाननि हो, कूफे वारनि, हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम। हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे एतिरा ख़त लिखियऊं जो आख़िर में इहो ख़त लिखियऊं त हुसैन अली मक़ाम असां यज़ीद खां तंग आहियूं, जेकॾहिं तव्हां न ईंदव असां तव्हां अचो त असां यज़ीद जी बैयत टोड़े तव्हांजे हथ ते बैयत कयूं, जेकॾहिं तव्हां न ई आहियो त असां क़यामत जे ॾाढे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं तव्हांजी शिकायत कंदासीं। शाह साहब शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह बि इन वाक़े खे शेर में दोहरायो न, कूफ़िन काग़ज़ लिखियो विझी विच अला, असीं ताबे तुंहिंजे तूं असांजो शाह, हेकर हेॾे आ त तख़्त ताबे तुंहिंजे। त हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं पहुता त हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर आहे यज़ीदी लश्कर आहे, फ़ौज आहे, असलो आहे उन्हनि वटि, हुकूमत उन वटि आहे, ताक़त उन वटि आहे, पावर उन वटि आहे, पर इमाम हुसैन अली मक़ाम उन्हनि जे पावर खां कोन ॾिनो, उन्हनि जी हुकूमत खां कोन ॾिनो, बल्कि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में सुपर पावर मुल्क जॾहिं इहो पैगाम मोकिलियो, धमकी मोकिली मुसलमाननि ते, त हुज़ूर फरमायो तयारु थियो साहबियो, जेकॾहिं सुपर पावर आहे असांखे धमकियूं थो ॾिए त असांजी गैरत, असांजो खून असांखे इहा इजाज़त नथो ॾिए त असां तस्बीहूं खणी ऐं मस्जिदुनि में वेही रहूं ऐं वेही अल्लाह अल्लाह कयूं त असां सूफ़ी आहियूं। न, अहिड़े वक़्त में इहे सूफ़ी उहो आहे जेको मैदान जंग में निकिरे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम साहबनि खे हुकुम करे ऐं जॾहिं सहाबा जो लश्कर निकितो आहे त उन सुपर पावर ताक़त खे बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी जेके आहिनि फतह करे वापसि आया। इहा इस्लामी कुव्वत ऐं ताक़त हुई ऐं हिकिड़ी ईमानी गैरत हुई। ईमानी गैरत जे हूंदी त तव्हांजो असरो भले घटि हुजे, इंशा अल्लाह ताला कामयाबी तव्हांजी थींदी। हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आहे बैयत न कई, उन्हनि खे जेको ऑफरूं ॾिनियूं वयूं, तव्हांखे ही जीअं हाणे ईरान खे ऑफरूं ॾींदा रहिया त तव्हां जेका आहे ही असांजा शराइत पूरा कयो,
तव्हां जे मथां आलमी जेके दबाव आहे उहो ख़तमु कयो वेंदो, तव्हां ते जेके पाबंदियूं आहिनि उहे ख़तमु कयूं वेंदियूं, तव्हांखे जेको आहे कि हेतिरा अरबे डॉलर ॾिना वेंदा। हुननि चयो त जे असां पैसे जे एवज़ पंहिंजी इज़त ऐं गैरत खपायूं, इहो इस्लाम असांखे सेखारियो ई कोन्हे, इस्लाम जो इहो तरीक़ेकार ई कोन्हे। ऐं हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला उन मैदान में बि पाण खे सुरख़रू फरमायो। अॼु ताईं ज़ाहिरी तौर ते थोरी देरि जे लाइ जशन त मल्हायो वियो त यज़ीद जेको आहे कामयाबु थी वियो, पर थियो ईअं त क़यामत ताईं जेको आहे न यज़ीद का वो सितम रहा, न इब्ने ज़याद की वो रही जफ़ा, रहा तो नामे हुसैन का जिसे ज़िंदा रखती है करबला। अॼु ताईं इमाम हुसैन जो ज़िक्र आहे, क़यामत ताईं हुसैन जो ज़िक्र हलंदो, यज़ीद जो ज़िक्र न हलंदो। ऐं इंशा अल्लाह अज़्ज़ व जल मां जेको आहे पंहिंजी ईमानी कुव्वत ऐं ताक़त सां थो चवां, मूंखे अल्लाह जी ज़ात ते कामिल यकीन आहे त मुसलमानो घबरायो न, ॾिसजो इंशा अल्लाह ताला कामयाबी ऐं कामरानी असांजो मुक़द्दर बणवी इंशा अल्लाह। जी इंशा अल्लाह, बेशक बेशक। यहाँ शौक़े शहादत है, वहाँ शौक़े मालो ज़र, मुकाबिल मरहबों के साहिबे किरदार आते हैं, अलम बरदार आते हैं, अलम बरदार आते हैं। सो यकीनन जेका रूहानी ताक़त हूंदी आहे न, उहा सभ खां वॾी ताक़त हूंदी आहे। तव्हां वटि भले यूरेनियम हुजे, अमेरिका वटि हक़ीक़त में आहे बि न, त उहो 1 ग्राम बि 1 मिनट जे अंदरि चवनि था केतिरनि ई इंसानी ज़िंदगियुनि खे तबाह करे सघे थो। ऐं जॾहिं असां उन ताक़त जी ॻाल्हि कंदा आहियूं, तमामु दुनिया जा मुल्क उते झुकी वञनि था, पर जिन खे ईमानी कुवत आहे, जेके अलम बरदार आहिनि, जेके उन हुसैन जे काफ़िले मां आहिनि, जेके उन हुसैन जे रस्ते ते हलंदड़ आहिनि, सो उन इमाम जे रस्ते ते हलण वारो कॾहिं बि बुज़दिल कोन हूंदो आहे। ऐं इहो मैसेज असां या सभिनीनि खे ॾाढो क्लियर मिलियो। अच्छा जी मुफ्ती साहिबु, असां जेको आहे सो ही माह रमज़ान जो महीनो आहे, जंहिं महीने में ज़कात बि कढिजे थी। मां चाहींदसि त थोरो असां जेको आहे सो हाणे टॉपिक खे चेंज कयूं ऐं थोरो ज़कात जे हवाले सां ॻाल्हायूं। ऐं ख़ासि तौर ते अॼु चाहींदसि त ज़कात जा जेके मुस्तहिक़ आहिनि उहे कहिड़ा हुजनि था। ऐं किथे किथे ईअं बि ज़िक्र हूंदो आहे, सवालु पुछियो वेंदो हूंदो अव्हां खां त छा वालिदैन खे ॾेई सघिजे थी, छा औलाद खे ॾेई सघिजे थी। मां चाहींदसि इन्हनि तमामु शयुनि खे क्लियर कयो अॼु तव्हां। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अव्हां जा 2 सवाल आहिनि। पहिरियों जेको सवाल आहे त मुस्तहिक़ीन ज़कात, ज़कात जा हक़दार केरु आहिनि, कंहिंखे ज़कात ॾेई सघिजे थी। उनजो क़ुरान करीम जे 10 सिपारे सूरे तौबा जे अंदरि उनजो अल्लाह ताला वाज़िह बयानु फरमायो आहे। अल्लाह से इरशाद फरमायो, इन्नमस सदक़ातु लिल फुक़रा, ज़कात फ़क़ीरनि जे लाइ ऐं मिस्कीननि जे लाइ। फ़क़ीर कंहिंखे चइबो आहे? फ़क़ीर जेको आहे इस्तिलाह शरह में फ़क़ीर उहो आहे जंहिंखे मिसाल हिकिड़ो 200 रुपए जी ज़रूरत आहे, पर हुन वटि 150 रुपया मिसाल। हाणे माना हुनजे मथां पंहिंजे मथां बि ज़कात फ़र्ज़ु न आहे ऐं हुनजी जेतिरी ज़रूरत आहे ओतिरी अमाउंट बि हुन वटि मौजूदु न आहे। माना हू साहिब निसाब न आहे, ईअं खणी सम्झो त हाणे उहो उनजे मथां उनखे तव्हां ज़कात ॾेई सघो था। ऐं मिस्कीन जेको आहे इस्तिलाह शरह में यानी शरीयत जी इस्तिलाह में मिस्कीन कंहिंखे चइबो आहे? मिस्कीन उहा जंहिं वटि का बि शइ न हुजे, सफ़ा जंहिंखे असां उर्दू में कंगाल चइबो आहे ऐं सिंधीअ में उनखे सुञूं चइबो आहे। सफ़ा सुञूं हुजे, का शइ न हुजेसि, उनखे तव्हां ज़कात ॾेई सघो था। वल आमिलीन, ऐं जेके ज़कात जे कम जे लाइ निकितल आहिनि, यानी जेके उगाड़ी करे ईंदा आहिनि, वसूली करे ईंदा आहिनि, उहे वसूली करण वारा, जीअं ईअं सम्झो त असां जेके हाणे ज़कात जे ते मथां लाज़िम आहे जेकॾहिं इस्लामी हिते निज़ाम हुजे त बाक़ाइदा उन जीअं असां टैक्स वसूल थो थिए, ईअं ज़कात वसूल थींदी आहे। हुज़ूर जे ज़माने में ईअं थींदो, साहबा वेंदा ज़कात वसूल करे हुज़ूर जे दरबार में आणींदा हुआ, पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मुस्तहिक़ीन ज़कात जेके हक़दार हूंदा ज़कात जा उन्हनि ताईं हुज़ूर पहुचाईंदा। हाणे जेके ज़कात खे गॾु करे था अचनि उन्हनि खे बि ज़कात ॾेई सघिजे थी। वरी वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफ़त क़ुलूबुहुम फिर रिक़ाब, ऐं कंहिंजे जेको आहे हमदर्दी जे लाइ, उनखे नरम करण जे लाइ, यानी इन्हनि जा तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। यानी इब्तिदा इस्लाम ईअं हुयो त जे काफ़रनि जा जेके सरदार रईस हूंदा हुआ उन्हनि खे ज़कात इन जे लाइ तां त हू मुस्लमाननि खे अज़ियत न ॾियनि, या उन खां अलावा वरी जेके नवां मुस्लमान हूंदा हुआ, नवां उन्हनि खे इस्लाम सां वधीक मज़बूत करण जे लाइ उन्हनि खे ज़कात ॾिनी वेंदी हुई। या वरी कुझु अहिड़ा काफ़िर हूंदा हुआ जिन अञा ईमान क़बूल न कयो पर इस्लाम ॾे हुननि जो नरम गोशो मौजूदु हूंदो, यानी दिली तौरु माइल हूंदा हुआ, उन्हनि खे ॾिनी वेंदी। हींअर उहा शइ न रही आहे, छो त हींअर कुफ़ार जेके आहिनि, कुफ़र जेको आहे हींअर
मईशत जे हवाले सां असांखां मज़बूत आहे त लिहाज़ा हींअर असां उन्हनि खे नथा ॾेई सघूं हींअर छो त हालात जे बदिलजण सां अहवाल ऐं हुकुम ऐं फ़तवाऊं बि बदिलबियूं आहिनि उन दौर में हुज़ूर इन्हनि खे ज़कात जो हुकुम इन्हनि जे लाइ ॾियारियो जो उन वक़्तु ज़रूरत हुई पर हींअर मुस्लमाननि खे इन शइ जी ज़रूरत आहे काफ़िरनि खे ज़रूरत न आहे त असां पंहिंजे मुस्लमान असांजा ज़रूरतमंद मौजूद आहिनि उन्हनि खे ॾिनी वेंदी और फिर रिकाब त उन ज़माने में ग़ुलाम हूंदा हुआ ग़ुलाम आज़ाद कंध आज़ाद कराइण जे लाइ माना ग़ुलाम खे ज़कात ॾिनी वेंदी त उहो पंहिंजे आका खे मालिक खे पैसा ॾेई पाण खां आज़ादी हासिल करे हींअर उहो बि सिस्टम न आहे बल ग़ारिमीन ऐं कर्ज़दार जेको कर्ज़दार आहे कर्ज़नि में ॿुॾो पियो आहे उनखे बि ज़कात ॾेई सघिजे तां कर्ज़नि खां निजात हासिल करे सघे आजो थिए फी सबीलिल्लाह अल्लाह जे रस्ते में वबन सबील ऐं मुसाफ़िर हाणे मुसाफ़िर यानी उन दौर में इहे सहूलतूं मुयसर न हुयूं हिकिड़ो सफ़र ते निकिरी वियो शख़्स मुसाफ़िर आहे उनजा पैसा ख़तम थी विया का बि हुन वटि शइ मौजूदु न आहे जेका हू सेल करे पंहिंजी ज़रूरत पूरी करे वापसि घर पहुची सघे या हुनजो अमाउंट त आहे पर पोइ हिते घर पियो आहे हाणे उहो हासिल नथो करे सघे हींअर इन जी बि जेको आहे तरीक़ेकार चेंज आहे जेकॾहिं को सफ़र ते आहे त जेकॾहिं हू जेको आहे पाण मालदार आहे त उन जे लाइ उहो पंहिंजो माल इस्तेमालु करणु को जेको आहे मुश्किल कोन्हे यानी ऑनलाइन सिस्टम आहे एटीएम सिस्टम आहे कंहिं बि तरीक़े सां उहो पंहिंजो पैसो घुराए थो सघे त लिहाज़ा जेकॾहिं हुन उहो पंहिंजो पैसो इस्तेमालु करे थो सघे मुसाफ़िर त हुनखे ज़कात न ॾिनी पर जेकॾहिं हुन वटि का बि अहिड़ी का सहूलियत न मुयसर न आहे जो पंहिंजे पैसे खे इस्तेमालु करे सघे त अहिड़ी सूरत में जेको आहे पोइ मुसाफ़िर भले मालदार हुजे उनखे ज़कात ॾेई सघे ठीकु आहे ऐं वरी जेके हाणे वालिदैन मुफ़्ती साहिब हितां खां कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे साईअ जो नाज़रीन असां पहिरीं साई जी तरफ़ अॻियां वधंदासीं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे तव्हां काॾे न वञो तव्हां असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु तव्हां ताईं लाइव पहुचाई वञे पई नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं यकीनन माह रमज़ान जा ॾींहं ऐं रोज़ा ॾाढा सुठा गुज़रंदा हूंदा ऐं अव्हां जी हींअर खां ई कुकिंग जी तयारी माना शुरू थी वेंदी आहे घरनि में छो त उहो टाइम न आहे त हिकु डिश कंहिं बि घर में हिकु का डिश तयारु थिए हर को जेको आहे न 2 खां 3 3 खां 4 शयूं तयारु कंदो रहंदो आहे हर कंहिंजी फरमाइश हूंदी आहे कंहिं कमरे मां आवाज़ु पियो अचे त अॼु पकोड़ा ठाहिजो अॼु समोसा ठाहिजो कंहिं रूम मां कंहिंजो आवाज़ु पियो अचे त अॼु दही वड़ा ठाहिजो सो असांजूं भेनरूं यकीनन किचन्स में कुकिंग बि करे रहियूं हूंदियूं ही ट्रांसमिशन बि अव्हां ताईं हिन वक़्तु पहुची रही आहे जंहिंमें साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो ऐं टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे ऐं मां इहो ज़रूरु चवंदमि त जॾहिं माह रमज़ान जो रोज़ो जंहिं वक़्तु खोलींदा आहियूं न उन खां पोइ क्रेविंग ज़रूरु थींदी आहे त चांहि माना असां सभिनीनि खे खपंदी आहे सो टपाल मेज़बान इज़ दी गुड ऑप्शन तव्हां ऐं असां सभिनीनि जे लाइ हिकिड़ो सुठो बहितरीनु ऑप्शन आहे नाज़रीन हिन वक़्तु असांखे ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि उन्हनि खे भली कार चऊं था इंट्रोडक्शन कराईंदी हलंदमि पुनहल फ़क़ीर जोखियो साहिबु दौलतपुर मां असांजी हिन ट्रांसमिशन में कई आया आहिनि तव्हांखे दिलि जी गहराई सां त भली कार चऊं था अज़मत रमज़ान में अला ॾिनो जोखियो साहिबु मौजूदु आहिनि पाण जनाब दौलतपुर मां असांजी हिन ट्रांसमिशन में कई आया आहिनि तव्हांखे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में कीअं आहियो ख़ुशि आहियो माशाल्लाह जी माशाल्लाह ज़बरदस्त मुफ़्ती साहिबु मां ज़िक्र कयो ज़कात जे हवाले सां सो इहो तव्हां सां बि काफ़ी सवाल थींदा हूंदा छा पंहिंजनि खे ॾेई सघे थी वालिद खे ॾेई सघे थी औलाद खे ॾेई सघे थी इन हवाले सां तव्हां ज़िक्र कयो पियो वालिदैन सां त जीअं हमदर्दी जो ऐं उन सां हुस्न सलूक जो हुकुम आहे जी हा त वालिदैन सां ईअं ताउन लाज़िम आहे औलाद जे मथां त वालिदैन खे ज़कात नथी ॾेई सघिजे माना जेतिरा बि उसूल आहिनि उसूल चइबो आहे शरीयत में यानी वालिद ॾाॾो पड़ ॾाॾो यानी इहे मथां जेके रिश्ता अचनि था ऐं अहिड़ी तरह वालिद नानी पड़ नानी इन्हनि खे वरी ईअं ई फुरू यानी औलाद पुट पोटो न्याणी ॾोहिटो ॾोहिटी इन्हनि सां त हुई तव्हांखे ताउन तव्हांजे मथां लाज़िम आहे त तव्हां उन्हनि सां ताउन रखो इन्हनि खे ज़कात ॾियणु जाइज़ कोन्हे शरीयत में हिन जी इजाज़त कोन्हे छाजे करे न आहे ॾियणु उहो मां अर्ज़ु रखियो इन जे करे त उन्हनि सां ईअं ई असांखे जॾहिं असां साहिब इस्तिताअत आहियूं इन्हनि रिश्तनि सां असांखे ईअं ई ताउन करणु असांजे मथां ज़रूरी आहे हा लाज़िम आहे त असां उन्हनि सां ताउन रखूं जी हा जी हा
ऐं इहो ई तावन असांजो सभ खां वधीक अजर जो सबब बणो। बेशक। अच्छा मुफ्ती साहब थोरो जेकॾहिं सोचे न त असांजो दीन ॾाढो ख़ूबसूरत आहे। अगरि ईअं मिसाल जे तौर ते इहो हुकुम हुजे हा त ज़कात बाबा तव्हां पंहिंजनि खे ॾियो त पोइ हर को पंहिंजनि खे ॻोल्हे ऐं उन्हनि मुस्तहिकनि खे ॾेई छॾे हा न त इहे असांजा माइट मिट आहिनि बाबा हिननि खे ॾेई छॾियूं था इहे असांजा पंहिंजा आहिनि हीअ भाउ जी फैमिली आहे हिननि खे अच्छा उन्हनि खे जी हा जी जी सिर्फ़ु जेको आहे पंहिंजी औलाद ऐं वालिदैन इन्हनि खे न बाक़ी तव्हां भाइरनि खे भेनरुनि खे इन खे ॾेई सघो था मुस्तहिक आहिनि त पर माना जेके बिल्कुलु पंहिंजा आहिनि ऐं असां गॾु रहनि था त उन्हनि ते त हूअं ई लाज़िम करार आहे त तव्हां उन्हनि जी सार संभाल लओ उन्हनि जो ख़्यालु रखो त इन हवाले सां सोचिजे थो त असांजो मज़हब ॾाढो ख़ूबसूरत आहे ॾाढो प्यारो असांजो मज़हब आहे ऐं असांजे मज़हब जो दर्स ॾाढो ख़ूबसूरत आहे। नाज़रीन अॻियां वधूं था ऐं अव्हां खां ॿुधंदासीं नातिया कलाम ॿुधाईंदो जेका तव्हांजी चूंड हुजे बिस्मिल्लाह कयो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तूं ॾेखारी दे कॾहिं है या मोहम्मद ॾेह पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं मुंहिंजे बचड़नि जी ऐं मुंहिंजे बचड़नि जी ऐं मुंहिंजी वागवारी दे कॾहिं वो या मोहम्मद ॾेह पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं है या मोहम्मद ॾेह पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं यार सालों साल तुंहिंजे देस दिल जो ख्याल आ यार सालों साल तुंहिंजे देस दिल जो ख्याल आ थी पकी पहुचाए पर पोइ ही ग़रीबी हाल आ या त खंभड़ा टियूं पखियुनि जा या त खंभड़ा टियूं पखियुनि जा ॾेई उॾारी दे कॾहिं वो या मोहम्मद ॾेह पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं है या मोहम्मद ॾेह पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं अमांखे वेझड़ा सदको उन्हनि जे नाम तां जे अमांखे वेझड़ा सुणो हबीबुल्लाह असांखे जान खां प्यारो पिदर मादर बिरादर दीन ऐं ईमान खां प्यारो इर्म खां होज़ कोसर खां हुरा गिलमान खां प्यारो सैयद जे मुल्क जो पत्थर मोती मरजान खां प्यारो सुको लोलो मदीने जो ताज़ी बिरयान खां प्यारो मदीनो पाक शमसिया के पाकिस्तान खां प्यारो अमांखे वेझड़ा सदको उन्हनि जे नाम तां जे अमांखे वेझड़ा सदको उन्हनि जे नाम तां साह सिर गोरिया मदीने जे कुते ऐं काम तां साह सिर गोरिया मदीने जे कुते ऐं काम तां पार पंहिंजे ॾे अचण जी पार पंहिंजे ॾे अचण जी पार पंहिंजे ॾे अचण जी पास ॾियारी दे कॾहिं वो या मोहम्मद ॾेह पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं हो या मोहम्मद ॾेह पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं कुर्बदारी कर त तूं कर का सहूलत कान या कुर्बदारी कर त तूं कर का सहूलत कान आ छो त चोरनि ऐं छिननि खे तो ॾिनूं छा न आ छो त चोरनि ऐं छिननि खे तो ॾिनूं छा न आ हम थो पाटे हबीबा हम थो पाटे हबीबा हम थो पाटे हबीबा हम ठारी ते कॾहिं वो या मोहम्मद ॾेह पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं है या मोहम्मद ॾेह पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं कर एॾां अचां आ कठे सूधो मिठा कुर्ब करे एॾां अचां आ कठे सूधो मिठा अॼु मदीने
विच में जमातूं जाम कुल हूंदियूं कठूं वेठड़ा हूंदा हरम में दिलरुबा जो दर वठूं उपवारनि खे हुकूमत जा सिपाही छा कंदा लख भेरा सहसन लजपाल जे ख़ातिर लठियूं जे ॾिसी आया मदीनो से सुखिया सिंध में न थई थियूं वञनि ॿीहर वञण लाइ बिरे वारनि खे बठियूं ओ गुलाम नबी महेसर मुल्क वा जहिड़ो मिठो तहिड़ा ताबेदार लाइ मेवा मिठा मानियूं मिठियूं मदीने पाक जूं अच पाण में ॻाल्हियूं कयूं आ मिठा गोढ़ा बगाड़े अॼु अखियूं आलियूं कयूं तंहिं संदी तारीफ़ हर हिकु आदमीअ ते फ़र्ज़ु आहे जंहिं असां ते एतिरियूं लजपालियूं कयूं पिया चिकी दिलि में दुबारा दर्द फट फेरा कजा थो वहे हर नफ़्ज़ मां नासूर पियो नालियूं कयूं ओ गुलाम नबी गुनाहनि में दिलियूं कारियूं कटियल पाण रहमई करम सां धोई पुनल पालियूं कयूं है कुर्बदारी कर तूं कर का सहूलत कान या कुर्बदारी कर तूं कर का सहूलत कान आ छो त छोरनि ऐं छिननि खे तो ॾिनूं छा छा न आ छो त छोरनि ऐं छिननि खे तो ॾिनूं छा छा न हम तो पाटे हबीबा हम तो पाटे हबीबा हम ठारी दे कॾहिं वो या मोहम्मद ॾे पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं है या मोहम्मद ॾे पंहिंजो तूं ॾेखारी दे कुर्ब कर कॾहिं एॾां अचां आक कठे सूधो मिठा कुर्ब करे ॾे अचां आक कठे सूधो मिठा पीर सन बाबे बचे नाले मिठे सूधो मिठा पीर सन बाबे बचे नाले मिठे सूधो मिठा महेसर तूं असां ॾे महेसर तूं असां ॾे महेसर तूं असां ॾे ये पुकारी दे कॾहिं वो या मोहम्मद ॾे पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं या मोहम्मद ॾे पंहिंजो तूं ॾेखारी दे कॾहिं सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह अॻियां वधूं था मुफ़्ती साहब तव्हां मौजूदु आहियो ऐं चाहींदसि त थोरो असां मिसइंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन अॼुकल्ह जे दौर में ॾाढी घणी आहे ग़लति अफ़वाहूं फैलाइणु फितनो फैलाइणु फ़साद फैलाइणु जंहिंसां मुआशरे में उन जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो रिएक्शन थिए थो मां चाहींदसि त उन हवाले सां इस्लाम असांखे कीअं तालीम ॾिए थो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुरान करीम में अल्लाह ताला इरशाद फरमायो वल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल फितनो क़त्ल खां बि वधीक सख़्त आहे अल्लाहु अकबर कंहिंजे ग़लति अफ़वाह फैलाइण जे करे क़त्लो गारत बि थी सघे थो ऐं ख़ानदान घर उजड़ी सघनि था ऐं इन ग़लति फ़हमियुनि जे करे वॾा नुक़सान थी सघनि था इन्हीअ जे करे इन फितने खे क़ुरान करीम क़त्ल खां बि वधीक सख़्तु क़रार ॾिनो आहे जीअं अॼुकल्ह हींअर ताज़ा जीअं सूरत हाल आहे जंग छड़ी आहे त सोशल मीडिया ते कुझु अहिड़ा अहबाब जेके इहे शयूं फैलाइनि था पिया अहिड़ियूं ख़बरूं त सैयद आयतुल्लाह ख़ामनाई मुमकिन आहे त इहे ख़बरूं उन यहूद ऐं नसारा जे तरफ़ां हिकिड़ी साज़िश हुजे ऐं उन्हनि जी पुष्ट पनाही हुजे अहिड़नि माण्हुनि खे त उन्हनि चवणु त सैयद आयतुल्लाह ख़ामनाई जेको आहे इन सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका मोमिननि जी माउ आहे जंहिंजे मुतालिक़ क़ुरान करीम फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी मोमिननि खे उन्हनि खे मोमिननि जे वेझो आहे उन्हनि जे जाननि खां बि ऐं उन जूं घर वारियूं मोमिननि जूं रूहानी माऊं आहिनि बेशक बेशक त अहिड़ी अफ़वाहूं फैलायूं वियूं आहिनि सोशल मीडिया ते कुझु अनासर अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था त सैयद आयतुल्लाह ख़ामनाई अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे जेको आहे उनखे उन अम्मा आयशा सिद्दीक़ा जे शान में गुस्ताखी कई अहिड़ो किताब लिखियो हुई तहरीर कयो हुई जेकॾहिं अहिड़ो किताब सैयद आयतुल्लाह ख़ामनाई पाराई त असां इहो यकीन सां चऊं था त जहिड़ी
हुन जी शख़्सियत हुई ऐं जेको हुनखे इल्मु हुयो ऐं जेका हुनखे पंहिंजे इस्लाम सां मुहबत हुई ऐं पैगंबर सां मुहबत हुई, सवाल ई पैदा नथो थिए त अहिड़ो शख़्स अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे शान में को लफ़्ज़ इस्तेमालु करे। इहो असां यकीन सां चवंदा त इहे हिकिड़ियूं अफ़वाहूं आहिनि मुस्लमाननि खे हिक ॿिए में नफ़रत ॾियारण जे लाइ। अव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इराक जी जंग शुरू थी हुई त उते जेके कुर्द हुया उन्हनि खे जेके आहिनि अमेरिका जे तरफ़ां लालचूं ॾिनियूं हुयूं ऐं उन्हनि खे चयो वियो हुयो त तव्हांखे जेका उन सुन्नी शिया जो जेको आहे इहो रंग ॾेई करे हुननि खे तव्हांखे फ़साद फैलाइण जे लाइ उभारे वियो हो त तव्हांखे हुकूमत ॾिनी वेंदी, तव्हां अंदरां बग़ावत पैदा कयो। तॾहिं अल्लामा शाह नूरानी रहमतुल्लाह अलैह मुत्तहिदा मजलिस अमल ठाही, यानी तमामु मज़हबी पार्टियुनि खे हिकु यकजा जमा कयूं ऐं इन जे लाइ त पैगाम ॾिनो कुफ्र खे आलम इस्लाम जे तरफ़ां त इहो मतां सम्झो तव्हां इराक ते हमिलो कयो आहे, तव्हां उते मज़हबी ऐं मसलकी जेको आहे हिकिड़ो फ़साद जेको आहे बर्पा करे तव्हां मतां इहो सोचियो त हाणे हिते असां पाकिस्तान में बि जेको आहे इहा मसलकी जेका आहे हवा ॾेई असां हिते बि पाकिस्तान जे मथां बि असां हमिलो कंदासीं। ॿुधो हीअ असांजा घरेलू इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते, जेकॾहिं तव्हां असांजे मुल्क ॾे मेरी अख सां निकितो त पोइ जेतिरा बि असांजा मसलक आहिनि फ़िरका आहिनि सभई उलमा हिकु जाइ ते जमा थी तव्हांजो मुक़ाबिलो कंदा ऐं उनजो फ़ाइदो इहो थियो जो अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं पाकिस्तान खे अल्लाह ताला महफ़ूज़ रखियो आहे। त लिहाज़ा जेके फ़िक़ह जाफ़रिया सां तालुक़ रखण वारा अहले तशय्यी सां तालुक़ रखण वारा आलिम, छो त माज़रत सां चवणो थो पए सिर्फ़ु उन अहले तशय्यी में न बल्कि तमामु मसलकनि में कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़ाहिरी उन्हनि जो लिबास जेको आहे दीन वारो हूंदो आहे पर उन्हनि वटि इल्मु न हूंदो आहे, उहो सिर्फ़ु इंतिशार फैलाईंदा आहिनि, उहो कंहिं तरीक़े सां पंहिंजी शोहरत हासिलु करणु चाहींदा आहिनि। त कुझु अहिड़ा अनासर मौजूदु आहिनि जिन खे ज़ाहिरी तौरु पाण खे अहले तशय्यी सां जेका मुंसलिक था कनि ऐं उहे सोशल मीडिया ते जेको आहे सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा या खुलफ़ाए राशिदीन खुलफ़ाए सलासा जेके आहिनि सैयदना अबू बकर सिद्दीक़, सैयदना उमर बिन ख़त्ताब, हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जे मुतालिक़ शान में गुस्ताखी करे पाण खे शिया ॾे मसलक ॾे त पाण खे मनसूब था कनि। त लिहाज़ा जेके अहले तशय्यी जा आलिम आहिनि हिन वक़्तु इन शइ जी अशद ज़रूरत आहे त फौरी तौरु जेको आहे इन ॻाल्हि ते एक्शन खणनि ऐं उन्हनि खां लातालुकी जो इज़हार कनि त असांजो अहिड़नि शख़्सनि सां को बि तालुक़ न आहे, बल्कि अहले तशय्यी जा आलिम कई मरतबा बरमला मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ते लाइव प्रोग्रामनि में इहो ऐलान करे बि चुका आहिनि त अम्मा आयशा सिद्दीक़ा असांजी माउ आहे, असां कॾहिं बि पैगंबर जंहिं ते कलमू पढ़िया कहिड़ी ज़रूरत आहे मुस्लमान जी जो पैगंबर जी घरवारी खे चवंदो घटि वधि ॻाल्हाईंदी, उनजो ईमान किथां बचंदो। लिहाज़ा उन्हनि पारां बि इहे ऐलान कयो आहे, पर हींअर वरी ताज़ा तरीन जेका सूरत हाल आहे इन में इन ते सख़्तीअ सां अमल कराइनि ऐं अहिड़ा जेके अफ़वाह फैलाईंदड़ आहिनि उनखे कड़े खां कड़ी सज़ा ॾिनी वञे, इहा असांजी अपील आहे हुकुमराननि खां बि ऐं अहले तशय्यी जे उलमा खां त अहिड़नि शख़्सनि ते कड़ी नज़र रखो। जी ठीकु आहे मुफ़्ती साहब, उन खां अलावा असां जॾहिं माह रमज़ान जे महीने जे बाबति गुफ़्तगू कयूं था त मूं पहिरीं चयो त हीउ महीनो माना ईअं न आहे त हीउ महीनो ई सब्र जो आहे, हीउ महीनो ई नेकियूं कमाइण जो आहे, पर बिलख़ुसूस हिन महीने में असांखे घणो दर्स मिलंदो आहे सब्र जो, असांखे तलक़ीन कई वेंदी आहे त मेठ ऐं मुहबत सां रहिजे। असांजो अॼु जो समाज मुफ़्ती साहब कंहिं तरफ़ मूव थिए पियो, छा त सम्झो त असां वटि छाजी कमी आहे? असां वटि जेके बि इस्लाम जा अहकाम आहिनि उन्हनि खे असां छॾे चुका आहियूं, तर्क करे चुका आहियूं। असांजी जेका हालात आहे ईअं आहे त असांखे ॾिसी काफ़र बि चवंदो त हीअ जेकॾहिं इस्लाम आहे त पोइ मूंखे इस्लाम जी ज़रूरत ई कोन्हे, छो त असां पंहिंजा हालात जेके आहिनि असां इस्लाम जे तालीमात खे मुकमल ख़तमु करे छॾियो आहे। उहे तालीमात जेका हींअर साइंस चऊं था तरक़ी कई आहे, इन जो ईजाद करण वारा बि मुस्लमान आहे, इन जा बि बू अली सीनाई फाराबी हुया जंहिं साइंस ते किताब लिखिया, शाह इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी अलैहि रहमत जहिड़ा आलिम हुया जन जेका आहे साइंस जे हवाले सां पंहिंजा किताब तहरीर कया। त लिहाज़ा त इन्हनि शयुनि खे असां तर्क करे छॾियो आहे। जीअं हिकिड़ो शेख सादी रहमतुल्लाह अलैह गुलिस्तान सादी में हिकिड़ो मिसाल बि ॾिनो आहे त हिकिड़ो शख़्स क़ुरान करीम पियो पढ़े पर उनजो आवाज़ अजीब हुयो, माना हुनजो आवाज़ छो त आवाज़ हिकिड़ो लहन जेको आहे ख़ुदा जे तरफ़ां हिकिड़ी
इनाम हूंदो आहे, हाँ दात हूंदी बिल्कुल आहे बिल्कुल त हुनजो आवाज़ को कुदरती हुनजे मथां का इम्तिहान आज़माइश यानी आवाज़ तमामु ख़राबु हुयो ऐं उहो वॾे आवाज़ सां पियो क़ुर पढ़े। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह जो गुज़र थियो। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाइसि त ॾे भला ख़बर ही जेको तूं तिलावत हेॾो वॾे आवाज़ सां करीं छा इन जो तोखे हदियो मिलंदो आहे छा? चई न मां अलाह जे रज़ा जे लाइ थो कयां। चई पोइ जंहिं ख़ुदा जे रज़ा जे लाइ थो करणु चाहीं त पोइ आहिस्ता कर, छो त तुंहिंजे आवाज़ में जेको आहे नी उहा सुरूर न आहे। घर तो क़ुर बदी नमत ख़्वानी बे बुरी रौनके मुस्लमानी। ईअं न थिए जो तुंहिंजी आवाज़ जे करे माण्हू सम्झनि त क़ुर अहिड़ो आहे, यानी क़ुर जी जेका रौनक ऐं हुस्न आहे न उनखे ग़लति न सम्झनि। त लिहाज़ा असां जेको आहे उन इस्लाम जे तालीमात खे जॾहिं छॾे ॾिनोसीं हर तरह सां तव्हां ॾिसो, जेकॾहिं दुनिया में ॾिसो त इंसान त इंसान पर जानवरनि सां हुस्न सलूक जो जेको इस्लाम हुकुम ॾिनो असां वटि आहे कोन्हे, उहो मौजूदु ई कोन्हे। असां वटि असां कई दफ़ा ॾिसंदा आहियूं रस्तनि सां रोडनि सां हमदर्द बि आहिनि, जानवरनि सां सलूक करण वारा, पर काफ़ी अहिड़ा तव्हां ॾिसंदव त माना हलंदे हलंदे ॿियो न पहुचंदो न त कुतो पियो ईंदो हुनखे पथर खणी हणंदो। बाबा इन सां बि हुस्न सलूक जो इस्लाम हुकुम ॾिनो आहे, साह वारी शइ सां जेसिताईं तव्हांखे नुक़सानु नथो ॾे तव्हां हुनखे तकलीफ़ नथा ॾेई सघो। त लिहाज़ा इन्हनि शयुनि ते असांखे गौर ऐं फ़िक्र करणो पवंदो ऐं इनशाला जेकॾहिं असां इस्लामी तालीमात ते मुकमल तरह सां हलूं त इनशाला ताला असां कामयाबु आहियूं। इंशाअल्लाह जी इंशाअल्लाह। मुफ्ती साहब तव्हांजी इजाज़त सां ई ब्रेक जी तरफ़ अॻियां वधणु चाहियां पई, पोइ पाण कंटिन्यू कयूं था। नाज़रीन वक़्तु थी वियो आहे साही जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान इन वक़्तु अव्हां ताईं लाइव पहुचे पई ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां हलूं था, मौलूद शरीफ़ ॿुधंदासीं ऐं असां वटि माशाल्लाह सां ॿ माशाल्लाह जोड़ीअ में मौजूदु आहिनि नात ख़्वां पढ़ंदड़ सुरूर हुजे थो जी मुफ्ती साहब मुनल फ़कीर जोखियो साहब ऐं अलाह ॾिनो साहब मौजूदु आहिनि तव्हां खां मौलूद ॿुधणु चाहियूं पिया। बिस्मिल्लाह। कुरान में कई वैया वाखान हबीबन जी, कुरान में कई वैया वाखान हबीबन जी। हर आयत हर सिट्र में हर सिट्र में सुरहान हबीबन जी, कुरान में कई वैया वाखान हबीबन जी, कुरान में कई वैया वाखान हबीबन जी। एक मुल्क न पर पूरी दुनिया के खबर आहे, एक मुल्क न पर पूरी दुनिया के खबर आहे। आयो बि त पोइ आका पर पहिरियों न पर आहे, आयो बि त पोइ पर पहिरियों न पर आहे। यूसुफ जल बनते हुई, यूसुफ जल बनते हुई लालान हबीबन जी, कुरान में कई वैया वाखान हबीबन जी, कुरान में कई वैया वाखान हबीबन जी। कया कुर्ब अगूणन ते आखिर में अचण वारे, कया कुर्ब अगूणन ते आखिर में अचण वारे। आदम जी ख़ता मेटी खुद नाम सजण वारे, आदम जी ख़ता मेटी खुद नाम सजण वारे। कई प्यार में पधराई, कई प्यार में पधराई रब पान हबीबन जी, कुरान में कई वैया वाखान हबीबन जी, कुरान में कई वैया वाखान हबीबन जी।
महफूज़ मच्छीअ में हो यूनुस जो जिस्म यारो महफूज़ मच्छीअ में हो यूनुस जो जिस्म यारो उन वक्त मोहम्मद जो हुस याद इस्म यारो उन वक्त मोहम्मद जो हुस याद इस्म यारो तस्वीर चई आडो तस्वीर चई आडो रब आन हबीब जी कुरान में कई वैया वाखान हबीब जी कुरान में कई वैया वाखान हबीब जी सिर माल मथस घोरा औलाद यमाई अबो सिर माल मथस घोरा औलाद यमाई अबो ए गुलाम नबी चेहरो चंद्र साण न भेट कबो ए गुलाम नबी चेहरो चंद्र साण न भेट कबो चौथ मथे चंद्र खां चौथ मथे चंद्र खां चांद्रान हबीब जी कुरान में कई वैया वाखान हबीब जी कुरान में कई वैया वाखान हबीब जी हर आयत हर सिट में हर आयत हर सिट में सुरहान हबीब जी कुरान में कई वैया वाखान हबीब जी कुरान में कई वैया वाखान हबीब जी सुबहान अल्लाह जी सुबहान अल्लाह ऐं दुरूदो पाक असांजे आका हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ते मुफ़्ती साहब मां थोरो पुछणु चाहींदमि त जॾहिं असां उन तारीफ़ जी ॻाल्हि कंदा आहियूं न त रब जी ज़ात आहे जंहिंखे उहा तारीफ़ जुगाए थी असीं तारीफ़ कंदा आहियूं आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात जी सो उन सां रिलेटेड मुंहिंजो सुवालु आहे मां ज़रूरु सुवालु पुछां थी पर पहिरीं साई जी तरफ़ अॻियां वधूं था वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चाहे आहे तव्हां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जंहिंसां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान पियण सां ई ताज़गी मिले थी जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगरम रखे थी अॻियां वधूं था मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि अच्छा मुफ़्ती साहब ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे जॾहिं इंसानु अलाह जी तारीफ़ कंदो आहे ऐं थोरो मां न हिनखे रिज़ेम्बलेंस ॾींदमि कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके चाहींदा आहिनि असांजी तारीफ़ हुजे असांजी वाह वाह हुजे पंहिंजो पाण खे पढ़ाइणु ऐं इहे घणनि माण्हुनि में इहे आदतूं पाण ॾिसंदा आहियूं इस्लाम इन हवाले सां कीअं ताक़ीद फ़रमाए थो तारीफ़ मुंहिंजे रब जी आहे ख़ालिक जी आहे ज़ाहिरी तौर तव्हां कंहिंजी बि तारीफ़ कयो मिसाल कंहिं कारीगर जी तारीफ़ कयो की जंहिं बिल्डिंग तयारु कई आहे उहा ज़ाहिर उन जी तारीफ़ पर हक़ीक़ी तारीफ़ उहा बि उन रब जी हूंदी आहे छो त इहा कारीगरी ॾियण वारो उहो रब आहे जंहिं हिन इंसान खे अता कई आहे ईअं सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुस्न ऐं जमाल जो ज़िक्र कंदासीं त हुज़ूर जी तारीफ़ सां गॾु इहा ख़ुदा जी बुलंदी जो बि ज़िक्र आहे त हुज़ूर जी ज़ात खे अल्लाह ताला अहिड़ो सुहिणो ख़ूबसूरत बणायो त तारीफ़ उन जे लाइ आहे बाक़ी जेकॾहिं को ईअं चाहे त मुंहिंजी तारीफ़ थिए त ईअं कोशिशुनि सां तारीफ़ या जेका शोहरत कोन थींदी आहे त पंहिंजे तरफ़ां चवे त मुंहिंजी सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकिड़े शख़्स ॿिए शख़्स जी यानी उहो बि उते ई महफ़िल में मौजूदु हुयो उन जी तमामु घणी तारीफ़ कई मुबालगे सां उन जी जो घणी तारीफ़ कयूं त हुज़ूर फरमाए तो पंहिंजे भाउ जे कंध खे वढे छॾियो क़त्ल करे छॾियो यानी कंहिंजी साम्हूं तारीफ़ करणु त उहो हुन में तकबुर पैदा थिए ऐं उहो घणो ख़ुशि थिए सम्झो उहो हुनखे क़त्ल करण जे बराबरि आहे यानी छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त रब खे आजिज़ी पसंदि आहे इज्जो इनकिसारी हूंदी जेतिरो इंसानु झुकंदो एतिरो ख़ुदा हुनखे बुलंद फरमाईंदो बाक़ी इज़तूं ज़िल्लतूं ख़ुदा जे हथ में आहिनि
क़ुल अल्लाहुम्मा हबीब तव्हां फरमायो अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। जंहिंखे बादशाही ॾे, जंहिंखां वापसि वठे, जंहिंखे इज़त ॾे, जंहिंखे ज़िल्लत ॾे, उहा रब जी मर्ज़ी आहे। बाक़ी ईअं त मूंखे पढ़ायो वञे, मुंहिंजी शोहरत थिए, त अहिड़ो इंसानु हमेशह नाकाम थींदो, कॾहिं बि उहो कामयाबु न थींदो। पाण जी पाण वॾाई बयानु करणु, जीअं हो हिकिड़ो फारसी जी आहे न मक़ूलो, त फारसी में मन तुरा गोयम हाजी तूं मरा बगो काज़ी, माना मां तोखे चवां जिथे हलूं त तूं मूंखे चइजां हाजी, मां चवंदुसि त हीउ काज़ी आहे, यानी हिक ॿिए जी तारीफ़ करणु। लिहाज़ा इन सां माण्हू मथे न वेंदो, बल्कि आजिज़ी सां, छो त वॾाई मुंहिंजे रब खे थी जुगाए। हुज़ूर फरमाए अल किबरिया रिदाई, रब थो फरमाए त वॾाई जी चादर मुंहिंजी आहे, जेको मूंखां खसण जी कोशिशि कंदो मां हुनखे ख्वार कंदो, जेको झुकंदो उनखे मां बुलंद करे छॾींदो। तॾहिं त हुज़ूर मेराज वारी राति वञी अर्ज़ु कयो न, अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवात वत्तय्यिबात, जानी माली इबादतूं मुंहिंजा मौला तुंहिंजे लाइ, मुहम्मद जो सिर मुबारक पेशानी बि तुंहिंजे आॾो झुकियल आहे। त रब फरमाइसि हबीब अस्सलामु अलैका अय्युहन नबी, हबीब तुंहिंजे मथां सलामत ऐं अल्लाह जी रहमत बरकतूं। हबीब जेकॾहिं तो में आजिज़ी आहे त मां ख़ुदा तोखे तमामु जहाननि में सभिनि खां बुलंद ऐं बाला थो बणाए छॾियां। सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह, माशा अल्लाह। मुफ़्ती साहब ॾाढे सुहिणे अंदाज़ सां तव्हां बयानु फरमाईंदा आहियो ऐं दिलि चवंदी आहे त अञा वधीक ॿुधिजे। अच्छा मुफ़्ती साहब, तव्हां ज़िक्र कयो शोहरत, असां ॾिसंदा आहियूं दुनिया में शोहरत मिलंदी आहे माण्हुनि खे, ऐं शोहरत बि नसीबनि वारनि खे मिलंदी आहे। अव्हां जी नज़र में भला शोहरत छा आहे? शोहरत अल्लाह ताला जी तरफ़ां हिकिड़ी नेमत बि आहे, आज़माइश बि आहे। जी हा, नेमत इहा त जॾहिं तव्हांखे शोहरत मिले त शोहरत खां पोइ तव्हां इन शोहरत जो ग़लति फ़ाइदो न खणो, सही, बल्कि ख़ुदा जो शुक्र अदा कयो त अल्लाह साईं इहा मूंखे इज़त ॾिनी आहे। मर्ज़ी वारो आहे, जॾहिं वठणु चाहे त उनखां केरु पुछण वारो आहे। जेकॾहिं सॼी ज़िंदगी इंसान जी शोहरत रहे ऐं हिन खां अहिड़ो को कमु थी वञे जंहिंजे करे उन सॼी ज़िंदगी जी शोहरत तबाह थी वञे ऐं उनजी इज़त मिटीअ में मलिजी वञे, त उहो छा थो इंसानु करे सघे। त शोहरत अल्लाह ताला जी तरफ़ां नेमत आहे, उनजो शुक्र अदा कजे। उन शोहरत मिलण खां चवंदा आहिनि माण्हू बदिलजी विया, बदिलियो न आहे, बल्कि उनजी हक़ीक़त ज़ाहिर थी आहे। छो त पहिरीं हुन वटि कुझु हुयो कोन, जॾहिं शोहरत मिली, इज़त मिली, पैसो मिलियो, हाणे उनजी हक़ीक़त जी ख़बर पवंदी त हिन में हाणे इंसानियत आहे या न आहे। अॻे त हूंदो ई मजबूर लाचार, त छा थो करे सघे। त लिहाज़ा उन अल्लाह ताला जी नेमत जो शुक्र बि अदा कजे ऐं कंहिंखे तकलीफ़ न ॾिजे, बल्कि पंहिंजे शोहरत मां जेकॾहिं कंहिंखे फ़ाइदो ॾेई थो सघे त फ़ाइदो ॾिए, त अल्लाह ताला अञा हुन जूं इज़तूं वधाए। सही चवंदा आहिनि न त तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी शोहरत नई नई है। सो हक़ीक़त में वाकई में इंसानु मटिजंदो कोन्हे को, उहा जेका उनजी हक़ीक़ी हालत हूंदी आहे उहा ज़ाहिर थी पवंदी आहे। बिल्कुलु ठीकु। अच्छा मुफ़्ती साहब, हिकिड़ो सुवाल मूंखे ज़हन में हुयो, मूं चयो मुफ़्ती साहब खां ज़रूरु पुछंदमि। असां ॾिसंदा आहियूं, माना डिस्कशन्स ॿुधूं था, सुवाल बि ज़हन में जनम वठनि था। मदरसा आहिनि असांजा, उते तालीम ॾिनी वञे थी, उते चंदो बि कलेक्ट कयो वेंदो आहे। अच्छा उनजो तरीक़ेकार छा हूंदो आहे? माना हिकिड़ा इमाम आहिनि, उन्हनि वटि अचे थो काफ़ी सारो चंदो ऐं उन्हनि खे ख़बर कोन्हे का त किथां पियो अचे, त पोइ उहो एक्सेप्ट करे सघे थो या कहिड़े अंदाज़ में उनखे एक्सेप्ट करण जे लाइ असांजी तालीमात आहे? जी बिस्मिल्लाह। माशाअल्लाह, तव्हांजो अॼु बहितरीनु सुवाल मूंखे ॾाढो पसंदि आयो। थैंक यू। इन जी नॉलेज बि हुजणु खपे। जी हा, जी हा। नाज़रीन बि इनखे तवजो सां ॿुधनि त जेको इदारे में पैसो थो अचे, इदारा जेके आहिनि दीनी इदारा, जिथे सिर्फ़ु क़ुरान करीम नाज़रा या हिफ़्ज़ कोन पढ़ायो वेंदो आहे, बल्कि काफ़ी इदारनि में उन सां गॾोगॾु जेको आहे दर्स निज़ामी आलिम जो कोर्स, जंहिंजे लाइ असांजे हुकूमत पाकिस्तान जो शर्त आहे त जेकॾहिं कंहिंखे आलिम कयो त घटि में घटि पहिरीं उहो मिडिल पास हुजे। छो त 8 साल जी डिग्री हूंदी आहे आलिम जी, 8 साल हीअ हुनजी तालीम थी वञे, 8 साल हीअ तव्हां, त पोइ उनजी 8 सालनि खां पोइ जॾहिं उहो दर्स निज़ामी मुकमल कंदो आहे त उन खां पोइ उहा उनजी डिग्री जेका आहे उहा हूंदी आहे मास्टर जे बराबरि, MA जे बराबरि हूंदी आहे। छो त 16 साल जी तालीम उनजी वञी मुकमल थी, ऐं उहा का तालीम इएं सहल या आसान न आहे, बल्कि जीअं तव्हां ॾिसंदा आहियो त जीअं कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटी जी तालीम ते जीअं महिनत करणी थी पए, मुमकिन आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे
त मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ त उन खां वधीक हिन ते महिनत करणी पए छो त दुनियावी तालीम में तव्हांखे अल्फाज़नि में तव्हां खां इस्तेमाल में का कमी कोताही थी त उनजी दरगुज़री माफ़ी बि मिली वेंदी पर हीअ जेकी तालीम आहे रसूलुल्लाह जी शरीयत जी सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं मज़हब जी इन में तव्हां पंहिंजे तरफ़ां कमी बेशी नथा करे सघो तव्हांखे जेका बेअन ई पैगंबर जो पैगाम आहे हुकुम आहे बेअन ई शरीयत जो जेको हुकुम आहे उहो सिखणो आहे उहो ई अॻिते पहुचाइणो आहे हाणे इन्हनि जॻहियुनि ते अक्सर मदारिस में ॾिठो वेंदो आहे त हुजणु त ईअं खपे जेके मालदार आहिनि जिन खे अलाह ताला पैसो ॾिनो आहे दौलत ॾिनी आहे त जेकॾहिं उन्हनि खे अलाह से टे मिसाल हिकिड़ो मिसाल था ॾियूं टे पुट ॾिना आहिनि त ॿिनि खे दुनियावी तालीम था ॾियनि त हिकिड़े खे आलिम बि कनि तव्हां त हुननि वटि पंहिंजे मज़हब जी इस्लाम जी जेका आहे उन्हनि वटि नॉलेज हुजे उनजे रूह खां उहे वाक़िफ़ हुजनि उन्हनि खे ख़बर हुजे त इस्लाम केॾो अज़ीम तरीन मज़हब आहे पर बल्कि हूंदो ई आहे असां वटि त अक्सर मदारिस में मदरसनि में ग़रीबनि जा ॿचिड़ा हूंदा पोइ उन्हनि खे फी सबिल्लाह माने फ्री में तालीम ॾिनी वेंदी आहे हाणे मिसाल वठो जंहिं इदारे में मिसाल मां पढ़ायां थो मां पढ़ाईंदो आहियां दर्से निज़ामी उन में असां तक़रीबन दर्से निज़ामी पढ़ाइण वारा 10 टीचर आहियूं 10 हिफ़्ज़ जा अलॻि नाज़रा जा अलॻि हाणे इन इदारे में हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त महीने में हज़ारनि में न बल्कि लखनि में ख़र्चो हूंदो छो त इहो इंतिज़ामिया जेके मामला हूंदा आहिनि असां पढ़ाइण वारनि जो उन में मुदाख़लत न हूंदी आहे इहा काफ़ी साल पहिरीं तव्हांखे 10-12 साल पहिरीं था ॿुधायूं त उहो हिसाब पिया लॻाइनि त 7 खां 8 लख रुपया हुननि जो महीने जो सिर्फ़ु ख़र्चु पियो बीहे हाणे इहो ख़र्चु किथां ईंदा जॾहिं तव्हां पढ़ण वारनि खां बि उते का फीस कोन्हे बल्कि उन्हनि जी रहाइश फ्री उन्हनि जो खाद खुराक फ्री ऐं सॼो इंतिज़ाम बिजली आहे गैस आहे सभु इंतिज़ाम पोइ जेके साहिब निसाब हूंदा आहिनि मालदार हूंदा आहिनि उहे पंहिंजी वजूबी ज़कात जेका उन्हनि ते फ़र्ज़ु आहे उहा अची उन्हनि ते जमा कराईंदा पोइ जेको जमा कंदो आहे उहो बहैसियत वकील जे माना वकील बणिजी उन्हनि तुलबान जे तरफ़ां उन इदारे जे तरफ़ां वकील हूंदो आहे हू वकील बणिजी हुन खां ज़कात वसूल कंदो आहे त मां तुंहिंजो वकील आहियां तो मूंखे पंहिंजी ज़कात ॾिनी ऐं इहा ज़कात मां सही जॻह ते इस्तेमालु कंदुसि यानी न जेको मदरसे में जेके सही अख़राजात आहिनि जिन जी ज़रूरत आहे उन में असां हिन खे ख़र्चु कंदासीं ऐं कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि मामला जिथे तव्हां वजूबी ज़कात नथा इस्तेमालु करे सघो त मुकम्मल तौर सां जेके मदारिस ज़कात था वठनि त उन्हनि खां सही माना में हुन खां जेको ज़कात ॾियण थो अचे उन खां पुछनि त हीअ तूं ईअं सदको ख़ैरात ॾियणु आयो आहीं या ही तुंहिंजे मथां जेका ज़कात माल ते वाजिब थी आहे उहा अदा करणु आयो आहे त जीअं उनखे सही जॻह ते इस्तेमालु कयो वञे पोइ उहो बहैसियत वकील बणिजी पोइ उहा जेका शइ आहे मदरसे में इस्तेमालु कई वेंदी आहे अख़राजात शागिर्दनि जे ताम क़ियामत ते ख़र्च थींदी आहे ऐं उन्हनि जे बिजली रहाइश जनरेटर वग़ैरह जेके मामला आहिनि उन्हनि तमामु ते ख़र्च सही माना इलाही रूल्स ऐं रेगुलेशन्स आहिनि मुफ़्ती साहब ऐं अच्छा असां न मदरसनि जी जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं त असां वटि बि माना हीअं हिकिड़ो मुफ़्ती साहब तव्हांखे मां ॿुधायां वाक़ियो थियो त ॿार खे न मदरसे में छॾियनि त हुन जेको आहे सो कंटिन्यू बि कयो पिए पोइ वरी हुन ॿार ॾे चयो त जॾहिं घरु आयो त ॾाढो बीमार थी पियो ऐं हुन चयो त तमामु घणी सख़्ती आहे तमामु घणी मां नथो बर्दाश्त करे सघां ऐं मां मतिलबु वधीक कंटिन्यू नथो करे सघां त माना इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त कुझु ॿार इन मामले जे करे बि उहा तालीम कंटिन्यू नथा करे सघनि माना तमामु घणी सख़्ती छो भला मदरसनि में छो हूंदी आहे जी हा तमामु मदारिस में ईअं कोन्हे छो त छो त काफ़ी जेको तव्हांजो सुवालु आहे उन सुवाल जे मुताबिक़ थो मां गुज़ारिश कयां ऐं बल्कि मां कोशिशि थो कयां असां बतौर तनक़ीद न बल्कि मीडिया ते वेही असां बतौर इस्लाह उन्हनि मदारिसनि ताईं बि पैगाम था पहुचायूं उन्हनि इदारनि खे पैगाम था ॾियूं जिते हद खां वधीक सख़्ती आहे निज़ाम में तव्हां ॿार सभ खां पहिरीं ॿार जी जेको आहे तबियत खे सम्झो वञे त हीउ ॿार कहिड़े तरीक़े सां जेको आहे हिन तालीम में ढलबो ऐं हिनखे हासिलु कंदो छा हिन जे मिज़ाज में सख़्ती आहे नरमी आहे बर्दाश्त केतिरी आहे या अदम बर्दाश्त आहे इन्हनि सभिनी शयुनि खे नोट कयो वेंदो आहे असां पढ़ाइण जे वक़्तु मूंखे ख़बर हूंदी आहे त हीउ ढीठ ॿारु आहे त मां हुनखे जेको आहे उन लहजे में ॻाल्हाईंदो आहियां सख़्त लहजो इस्तेमालु कंदो ऐं हिकिड़ी ख़बर आहे त ॿारड़ो महिनती आहे हसास तबियत जो आहे त उन सां असां वरी माना हुन सां हुनजे मथां जेका सख़्ती बि कंदा आहियूं त खिली खिली सख़्ती कंदा आहियूं ऐं ॿियो टाइमिंग जेका आहे न ख़ासि तौर मदारिस में कुझु मदारिस में हद खां वधीक था रखनि जंहिंजे करे ॿारड़ो बेज़ार थो थिए ऐं बार जिथे बि मुंहिंजो प्रोग्रामनि में वञणु थींदो आहे जीअं मिसाल सालाना प्रोग्राम थींदा आहिनि जेके शागिर्द फारिग़ थिया आहिनि पोइ उते
प्रोग्राम रखियो वेंदो आहे अज़मत क़ुरान जे हवाले सां दिस्तार फ़ज़ीलत जा प्रोग्राम जेके जिथे मुंहिंजो वञणु थींदा उन्हनि इदारनि वारनि खे उन्हनि मोहतमिमनि खे मां इहा गुज़ारिश कंदो आहियां त मसलन जेको हिफ़्ज़ जो शागिर्दु आहे ॿारड़ो आहे उनखे तव्हां टाइम टेबल उनजो अहिड़े तरह सां रखो त हुन में बेज़ारी न अचे मिसाल तव्हां हुनखे तव्हां सुबुह जो 8 बजे पढ़ाइणु शुरू कयो आहे त हुनखे 11:30 12 ते पढ़ाए उनखां पोइ हुनखे रिलैक्स कयो हुनखे रिलैक्स छॾियो हू 2-2.5 कलाक आराम करे उनखां पोइ वरी 2-2.5 कलाक तव्हां हुनखे विहारियो था वरी असर खां पोइ मगरिब ताईं जेको आहे हू रिलैक्स वञे ॿारड़ो बल्कि हुजण ई खपे त उहे मदरसनि में असातिज़ा जेके उस्ताद पंहिंजे शागिर्दनि खे गॾु वठी मैदाननि में निकिरी वञनि ऐं उते वञी क्रिकेट वग़ैरह खेॾनि जीअं ॿार जेके आहे उनजी दिलि ख़ुशि थिए अहिड़ो सिस्टम हुजे ऐं इदारनि में आहे काफ़ी इदारनि जे अंदरि मैदान खुलिया आहिनि त उते पर जिथे न आहे उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे या मिसाल गर्मियुनि जी मौसम हूंदी आहे त हिफ़्ज़ जे क्लासनि में छा थींदो जेको हाफ़िज़ पियो थींदो आहे ॿारड़ो त मगरिब खां पोइ क्लास लॻो इशा ताईं वरी इशा खां पोइ ॿारनि खे विहारींदा पढ़ो 11 ताईं हाणे मूंखे ॿुधायो त गर्मियुनि में सुबुह जो फजर थी थिए 5 बजे हाणे ॿारड़े खे फजर खां पहिरियों उथारिणो हूंदो आहे त रिपीट करे हाणे 4 बजे तव्हां ॿारड़े खे उथारींदो उनखे तव्हां 11 बजे छॾिया सुम्हंदे सुम्हंदे हुनखे 12 थी 4 कलाकनि में निंड ई पूरी कोन थी हू किथां डिस्टर्ब थी वेंदो अहिड़ा कुझु इदारा आहिनि इन जो मां गवाह आहियां ऐं उन्हनि खे असां उन्हनि ते तनक़ीद नथा कयूं बल्कि उन्हनि जे लाइ इस्लाही हिकिड़ो पैगाम आहे त अहिड़े मौसम में मां उन्हनि खे चवंदो आहियां त गर्मी जे मौसम में तव्हां इशा खां पोइ क्लास न लॻायो बल्कि उन्हनि फौरी तौर ॿारनि खे रिलैक्स कयो ऐं उन्हनि खे चयो त वञी आराम कयो माशाअल्लाह जी माशाअल्लाह ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां ही इस्लाह मां सम्झां थी त ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उहा ताईं पहुती आहे नाज़रीन अॻियां वधूं था पुनल फ़कीर जोखियो साहब मौजूदु आहिनि अल्लाह रिनो साहब मौजूदु आहिनि तव्हां खां कुझु ॿुधूं था बिस्मिल्लाह कयो जी खुदा जे वास्ते कांग आजू मञ मदीने वञ खुदा जे वास्ते वेठड़ो बण हेठ आया इल्तिजा जे वास्ते वेठड़ो बण हेठ आया इल्तिजा जे वास्ते तार डालिया जे त सोणी तोर थोटल दो बनी मुंह पे पो समझो बनी तो तर तो मिल दो बनी है मुंह पे पो समझो बनी तो तर तो मिल दो बनी बेसवारन के चवी पियो जडे दुआ जे वास्ते दे सवारन के चवी पियो जडे दुआ जे वास्ते बैठड़ो बण हेठ आया इल्तिजा जे वास्ते वेठड़ो बण हेठ आया इल्तिजा जे वास्ते सिंध में मूंखे कयो वा पंहिंजे सूरन सोहिड़ो पाण ॾे आणा आका हाणे पंहिंजो पोहिड़ो सिंध में मूंखे कयो वा पंहिंजे सूरन सोहिड़ो पाण ॾे आणा आका हाणे पंहिंजो पोहिड़ो हाल ही चइजा घुरा वई मन पुछा जे वास्ते हाल ही चइजा घुरा वई मन पुछा जे वास्ते वेठड़ो बण हेठ आया इल्तिजा जे वास्ते वेठड़ो बण हेठ आया इल्तिजा जे वास्ते मुस्तफा महफूज रखंदुई हर बला हर बाज़ खां को मदो मुंह कोन पवंदुई शाम खां शिराज खां मुस्तफा महफूज रखंदुई हर बला हर बाज़ खां को मदो मुंह कोन पवंदुई शाम खां शिराज खां ओ कागल जय जो गरीब खे नाले नाम खुदा
रोयो थोर तुहारियां लालण तुझे लाइ सुध न लजे सूरज काॾे मुंहिंजी का हेॾो रंजुर साम्हूं तोखे रोंदन सान रिहा ड्रिज की ट्रावला जेस कंदा की मस्का जानब की न जुगावो हेॾी होॾ हमल सां पूजन अॼु कड़का करे मुंहिंजो जीव विधो झोरे अलाए छा थे चयऊं चुंबुन खे चोरे ख़ुदा खंभड़ा टियूं अगरे ॾे सजण जे थोरे त मां बि पंहिंजे महबूब खे वञी ॾिसां हां ॾोरे ग़ुलाम नबी हिक जान छा पर घर सॼो घोरे ईअं इहो रे मां त कुंजुन साण कठे वञा मुस्तफा महफूज़ रखंदुई हर भला हर बाज़ खां को मधो मोह को न पवंदुई शाम खां शिराज़ खां को मधो मोह को न पवंदुई शाम खां शिराज़ खां मुंहिंजो न्यापो नबी सल्ले अला जे वास्ते ने मुंहिंजो न्यापो नबी सल्ले अला जे वास्ते वेठड़ो बण हेठि आया इल्तिजा जे वास्ते वेठड़ो बण हेठि आया इल्तिजा जे वास्ते वापसी जे वक्त पंहिंजा खंभ परे खां खोल जा कुछ गुलाम नबी महेसर कण बोलियूं बोल जा कुछ गुलाम नबी महेसर सण बोलियूं बोल जा मां बि दावतड़ी कंदुसि तो दिल रुबा जे वास्ते मां बि दावतड़ी कंदुसि तो दिल रुबा जे वास्ते वेठड़ो बण हेठि आया इल्तिजा जे वास्ते नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशा अल्लाह मां नथी चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थी घुरां तोखां त तुंहिंजे घर अॻियां मुंहिंजो घर हुजे सो बेशक ॾाढी ख़ूबसूरत दुआ आहे त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे नाज़रीन असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ट्रांसमिशन खे पोइ अॻियां वधायूं था साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान पियण सां हिकु जोश मिले थो ऐं ताज़गी मिले थी जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगरम रखे थी काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी ट्रांसमिशन हिन वक़्तु अवां ताईं माशाल्लाह सां लाइव पहुचे पई मिरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां साथ मौजूदु आहे हिन ट्रांसमिशन में टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो अॻियां वधूं था ऐं मुफ़्ती साहब माशाल्लाह सां तशरीफ़ फरमा आहिनि हिन ट्रांसमिशन में ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में गुफ़्तगू हले पई ऐं मुफ़्ती साहब हीउ उहो अशरो आहे रहमतुनि जो अशरो त पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो अॼु 13हों रोज़ो आहे माशाल्लाह सां हिन अशरे में सभ खां वधीक इस्तग़फ़ार जी तलक़ीन कई वई आहे ऐं जॾहिं असां इस्तग़फ़ार पढ़ूं था ऐं दिलि सां जॾहिं पढ़ूं था त परवरदिगार यकीनन क़बूल कंदड़ आहे हक़ीक़त में इस्तग़फ़ार जी माना छा आहे कीअं इस्तग़फ़ार करणु घुरिजे लफ़्ज़ इस्तग़फ़ार जी माना आहे बख़्शिश तलब करणु जी यानी पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठणु अल्लाह जे दरबार में ऐं अॻिते जे लाइ गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ घुरणु अल्लाह खां त मुंहिंजा करीम रब असांखे तौफ़ीक़ ॾिजां बाक़ी ज़िंदगी गुनाहनि खां महफ़ूज़ रहूं बाक़ी ज़िंदगी सिरात मुस्तक़ीम ते गुज़रे हुज़ूर सय्यद दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाए त मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ाना 100 दफ़ा इस्तग़फ़ार पढ़ंदो आहियां सुभान अल्लाह हाणे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके गुनाहनि खां मासूम आहे जी हा उन्हनि जो इस्तग़फ़ार पढ़णु
उन जे लाइ मुहद्दिसीन था फरमाइनि त इन मां मक़सदु इहो आहे त जेको पैगंबर जो अमल हूंदो आहे उहो उम्मत जे लाइ दर्स हूंदो आहे। जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम जहिड़ा जी ज़ात जेके मासूम पाक उहे इस्तग़फ़ार था पढ़नि त असांजे मथां बदर जे औला लाज़िम ज़रूरी आहे त असां इस्तग़फ़ार पढ़ूं। जीअं आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर अलैहिस्सलाम जे दरबार में हिकिड़ो दफ़ो अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह तव्हां एतिरी इबादत था कयो जो तव्हां एॾो क़याम था कयो जो तव्हांजा पेर मुबारक सुजी था वञनि। या रसूल अल्लाह तव्हां त बख़्शल आहियो, तव्हां त क़यामत जहिड़ा शाफ़ी माशर हूंदव, गुनाहगारनि जी बख़्शिश कराईंदव, पोइ एतिरी इबादत छो था कयो? त हुज़ूर फरमायो, काल अफला अकून अब्दन शकूरा, आशा मां शुक्रगुज़ार बानू न बणिजां। यानी जंहिं ख़ुदा मूंखे एॾी नेमत ॾिनी आहे जो मूंखे गुनाहनि खां मासूम रखियईं, सैयदुल अंबिया बणायईं, सभिनि नबियनि जो सरताज बणायईं, त मां उन जी शुक्रगुज़ारी जे लाइ, अलाह जो शुक्र अदा करण जे लाइ मां एतिरी इबादत थो कयां। यानी जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम एतिरी इबादत कनि, इस्तग़फ़ार कनि, त असांजे लाइ त बदर जे ओला लाज़िम आहे असांखे इस्तग़फ़ार करणु घुरिजे, दुआऊं घुरणु, अल्लाह अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, इहा तस्बीह पढ़णु खपे, इहा दुआ घुरणु खपे, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना या गफ़ूर या गफ़ूर या गफ़ूर। त इंशाअल्लाह ताला हुज़ूर जे ॾसियल रस्ते ते हलंदासीं त ख़ुदा असांजा बि गुनाह माफ़ फरमाए छॾे। आमीन आमीन। अच्छा मुफ्ती साहब, पंहिंजे औलाद खे तलक़ीन करणु, इबादत जी तलक़ीन, सुहिणे सलूक जी तलक़ीन, ईमानदारी जी तलक़ीन, हर मामले में बैलेंस्ड वे में हलण जी उहा तलक़ीन, मां चाहींदसि त इन हवाले सां तव्हां बयानु फरमायो, छो त वॾा जेसि ताईं कुझु चवंदा कोन्हनि न त नंढा उन ते अमल कोन कंदा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हदीस जा लफ़्ज़ आहिनि त हर शख़्स पंहिंजे माना ज़िमेदारी जो धनार आहे। जीअं हिकिड़ो बकरार हूंदो आहे त बकरियुनि जे धण जी ज़िमेदारी उन जे मथां हूंदी आहे, त ईअं हर शख़्स जेको आहे उहो धनार आहे जेका उन जे मथां ज़िमेदारी आहे। हाणे घरवारी औलाद जी तालीम तरबियत जी, बिलख़ुसूस औलाद जी जेका तरबियत आहे, तालीम आहे, उन जी ज़िमेदारी त वालिदे मथां लाज़िम आहे, ज़रूरी आहे। बल्कि वालिदा बि जेका आहे उहा बि पंहिंजे औलाद जी तरबियत कंदी। ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाए त तव्हां हुननि खे इबादत जी जेका आहे तलक़ीन कंदा अचो। हुननि जी जॾहिं 7 साल जो मिशकात शरीफ़ में हदीस आहे न, हुज़ूर फरमाए जॾहिं ॿारड़ो 7 साल जो थिए त हुनखे तव्हां नमाज़ ॾे माइल कयो, कोशिशि कयो। ऐं उन खां पोइ जॾहिं 10 साल जो थिए त हुन ते सख़्ती कयो। जीअं लफ़्ज़ आहे मक़सदु उन मां बस चवंदा आहिनि त जीअं फरमान में आहे त उनखे तव्हां मारियो, मार मां मुराद आहे सख़्ती करणु, छो त मार खां त हुज़ूर अलैहिस्सलाम मना कयो आहे न, त कंहिं ॿार पंहिंजो हुजे ॿिए जो हुजे या बिलख़ुसूस जन मदारिस में ॿारनि ते जेको आहे जिन खे मारियो थो वञे या उन्हनि खे अज़ियतूं ॾिनियूं थियूं वञनि, उन्हनि खे बि इन शइ जो ख़्यालु करणु खपे त छा हुज़ूर अलैहिस्सलाम जे मदरसे जेको जिथे सहाबी पढ़ंदा हुआ, जंहिंखे मदरसे सुफ़ा चयो वेंदो, असहाबे सुफ़ा, छा पैगंबर कॾहिं कंहिं सहाबी शागिर्द खे सज़ा ॾिनी, उनखे मारियो? जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम कंहिं सहाबी सगोरे खे लठ सां न तकलीफ़ ॾिनी आहे, का लठ न आई आहे, मारियो न आहे, त तव्हां बि जेकॾहिं सख़्ती कयो त सख़्ती बि हिकिड़े लिमिट में हुजे। उहा मार वारी सख़्ती लठनि सां धकनि सां ईअं न मारियो वञे, बल्कि हिकिड़ो ख़ौफ़ज़दा करे हुनखे हल्की फुल्की हुननि जी तंबीह कई वञे, ॿार खे तंबीह कई वञे त हू पंहिंजी तालीम ॾे तवजो ॾे। त लिहाज़ा इहा तालीम ऐं तरबियत ॾियणु लाज़िम आहे। वालदेन ते बि पंहिंजे बचनि ते जॾहिं 10 सालनि जो थिए त हुन ते सख़्ती कयो, छो त चंद सालनि खां पोइ बालिग़ थींदो, हुन ते शरई अहकाम लागू थी वेंदा, त उन खां पहिरियों हुनजी प्रैक्टिस थियल हुजे। त लिहाज़ा इहो असांजे मथां लाज़िमी ज़रूरी आहे। जी मुफ्ती साहब, उन खां अलावा मां ॼाणणु चाहींदमि त जॾहिं औलाद खे बार बार वालिद कुझु चए पियो, वालिदा कुझु चए पई, ऐं अॻियां औलाद नाफ़रमान आहे, नाफ़रमान औलाद जे लाइ इस्लाम में असांखे छा तलक़ीन कई वई आहे, कीअं सम्झायो वियो आहे? नाफ़रमान औलाद जे मुतालिक़ मुख़्तलिफ़ मक़ामात ते मुख़्तलिफ़ हदीस कुतुबनि में इहे सरकार जूं रिवायतूं हदीस मौजूदु आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाए त जंहिंजो अबो अम्मा पोढ़ा थी वञनि ऐं उन्हनि जी ख़िदमत करे जन्नत हासिल न करे सघे त उन जे मथां वयल आहे, उन जे लाइ हलाकत आहे, अहिड़ी औलाद जे लाइ।
अबे अमा जो जेको नाफ़रमान आहे। ऐं हदीस बि आहे न, रदर रब फी रिदल वालिद, ख़ुदा जी रज़ा वालिदैन जी रज़ा में वालिदैन जी आहे। रज़ा में आहे। जेकॾहिं वालिदैन नाराज़ आहिनि त ख़ुदा बि नाराज़ आहे। त लिहाज़ा औलाद नाफ़रमान इन मां क़ुरान करीम जे इन अहकामनि मां सबक़ हासिल करे। वक़दा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याह व बिल वालिदैन इहसाना। ख़ुदा वालिदैन सां हुस्न सलूक जो हुकुम ॾिनो। वला तकुल लहुमा उफ़िन, उनखे उफ़ बि न चओ। यानी उन्हनि खे जेकॾहिं हू का ॻाल्हि कनि था, हुनजी उमिरि पौढ़ाइप खे पहुता आहिनि ऐं उन्हनि जी का ॻाल्हि तव्हांखे पसंदि नथी अचे, पोइ बि तव्हां उन्हनि जे ॾाढो गुस्सो न कयो, कावड़ न कयो। जेकॾहिं ईअं कंदव त तव्हांजे लाइ जहन्नम वाजिब थी वेंदो। ऐं जेकॾहिं वालिदैन तव्हांखे बददुआ ॾिनी त दुनिया में आख़िरत में त तव्हांजी रुसवाई आहे, पर दुनिया में बि तव्हांजी रुसवाई ऐं ख्वारी थींदी। मां अल्लाह जी ज़ात खे हाज़िर नाज़िर ॼाणे थो चवां त मुंहिंजे हींअर मुशाहिदे मां, मुंहिंजे हींअर दिमाग़ में उहे शख़्स साम्हूं घुमनि था पिया जेके पंहिंजे वालिदैन खे सताईंदा हुया, ऐं मां उन्हनि जो अंजाम ॾिठो। जेके लफ़्ज़ उन्हनि वालिदैन खे चया उहे उन्हनि जे लाइ पंहिंजे लाइ साबित थिया, ऐं उहो अंजाम उन्हनि जो पंहिंजो थियो। त लिहाज़ा वालिदैन जी बददुआ खां बचो, बल्कि उन्हनि खां दुआ वठो। हदीस आहे त कुझु शख़्स हूंदा आहिनि जिन जी दुआ रद्द न थींदी आहे, जंहिंमां हिकिड़ो वालिद आहे। वालिद जी दुआ खे ख़ुदा कॾहिं रद्द ई न कंदो आहे। वालिदैन दुआउनि जा दर आहिनि। तव्हां वञी ॿियनि वटि वञो, मिसाल मस्जिदनि में वञो, इबादत जे लाइ ज़रूरु वञो, उते वञी मौली साहिब खे चयो साईं मुंहिंजे लाइ दुआ घुर। बाबा तुंहिंजो अबो अमा वेठो आहे, तूं उन्हनि खां वञी दुआ वठ, उन्हनि जी दुआ में असरु आहे। मौली साहिब जा त मुंहिंजा त लफ़्ज़ रटियल आहिनि, मां चवंदुसि अलाह साईं तुंहिंजे लाइ आसानी करे, तुंहिंजियूं मुश्किलातूं हल करे। मुंहिंजे जेका दुआ हूंदी उन में त उहो असरु कोन हूंदो जेको तुंहिंजे वालिदैन जी दुआ में असरु हूंदो। जेका शफ़क़त तुंहिंजे लाइ उन्हनि वटि आहे उहा मूं वटि त आहे ई कोन। इहा त हिकिड़ो फितरी अमल आहे। खणी मां केतिरो बि चवां तूं मुंहिंजे पुट जहिड़ो आहे, मुंहिंजी औलाद जहिड़ो आहे, इहे लफ़्ज़ त चई सघां थो, पर उहा वालिदैन वारी शफ़क़त त मूं वटि कोन हूंदी नी ॿिए ॿार जे लाइ। वालिदैन जे लाइ हूंदो त लिहाज़ा वालिदैन खां दुआऊं वठो। वालिदैन खां दुआऊं वठंदो त तव्हांजी दुनिया आख़िरत सवरजी। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। अच्छा, नातिया कलाम ॿुधूं था मुफ़्ती साहब, पोइ वधीक कंटिन्यू कयूं था। जी बिस्मिल्लाह कयो, छा चूंड आहे? अञा पाण ॿुधंदासीं असां, तव्हां खां नातिया कलाम अञा ॿुधंदासीं। जी सचो आहे हुबेदार थींदो दिल बर न धार, सचो आहे हुबेदार थींदो दिल बर न धार, बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा, कोई दिल में कर न ख्याल, बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा। बुरा बदकार सब खया सरेदार, ये बुरा बदकार सब खया सरेदार, परे को न थींदो को न ॾिसी कंहिंजा पिरकार, परे को न थींदो को न ॾिसी कंहिंजा पिरकार, बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा, कोई दिल में कर न ख्याल, बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा। ईद माउ पीउ महबूब कंदुई जियो कोन ईद माउ पीउ महबूब कंदुई जियो, भरे को सर जा प्याला अॻियां चवंदुई मुझे पीउ, भरे को सर जा प्याला अॻियां चवंदुई मुझे पीउ, बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा, कोई दिल में कर न ख्याल, बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा। बुरा बदकार सब खया सरदार, ये बुरा बदकार सब खया सरदार, परे को न थींदो को न ॾिसी कंहिंजा पिरकार, परे को न थींदो को न ॾिसी कंहिंजा पिरकार, बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा, कोई दिल में कर न ख्याल, बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा। गुनहगारनि खिलाफ थींदो अदल इंसाफ, गुनहगारनि खिलाफ थींदो अदल इंसाफ, हूंदो नेकनि ॾे रब ज़ईफ़नि ॾे नबी पाक, हूंदो नेकनि ॾे रब ज़ईफ़नि ॾे नबी पाक,
बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा कोई दिल में करन ख्याल बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा प्यारे सा प्यार कॾहिं को न थींदे ख्वार जेतई प्यारे सा प्यार कॾहिं को न थींदे ख्वार जेतई नफ़रत नबी ॾे रब कंदुई गिरफ़्तार जेतई नफ़रत नबी ॾे रब कंदुई गिरफ़्तार बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा कोई दिल में करन ख्याल बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा थींदा दर्शन दीदार उते सजण से ठार थींदा दर्शन दीदार उते सजण से ठार थींदा दर्शन दीदार मोहम्मद जो सॾाईंदे त मिड़नी खां मथे हूंदे सचो थी जे निभाईंदे त मिड़नी खां मथे हूंदे ठगन चोरन ऐं ज़ानन खां बचाए तूं मुसाफ़िर दिल मोहम्मद सां लॻाईंदे त मिड़नी खां मथे हूंदे न मैं सुनी न मेरे अमल सुने किवें यार दे पुखड़े पोसां साबण थोला ते मेल घणेरी बैठी तड़ थे मेरो सा आखे मैं गुलाम फरीदा आवे बेड़ा रसूल वाला में त लड़ लगड़ियों देवे सा थींदा दर्शन दीदार उते सजण से ठार थींदा दर्शन दीदार उते सजण से ठार गॾु हूं तो महबूब गॾु हूं त चारे यार गॾु हूं तो महबूब गॾु हूं त चारे यार बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा कोई दिल में करन ख्याल बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा सचो आहे हुबेदार थींदो दिल पर नदार सचो आहे हुबेदार थींदो दिल पर नदार बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा कोई दिल में करन ख्याल बेड़ा पार थींदा ईंदा महबूब ईंदा सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह नाज़रीन वक्त थी वियो आहे साहीअ जो साही जी तरफ़ अॻियां वधूं था साथ मौजूद आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान ई आहे जंहिंजे पीअण सां ताज़गी मिले थी तव्हां गाॾी न वञिजो असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं हिन वक़्तु पहुचाई वञे पई साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइको ॾींदी आहे उनजे लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे अॻियां वधूं था मुफ़्ती साहिब सां गुफ़्तगू जारी आहे मुफ़्ती साहिब मां थोरो पुछणु चाहींदमि ऐं मां चाहींदसि त हिन हवाले सां बयानु फ़रमायो त उहे पंहिंजा उहे अज़ीज़ जेके हिन दुनिया मां रुख़सत थी वञनि था उन्हनि खे यादि करण जो छा तरीक़ेकार हूंदो आहे कीअं यादि करे सघिजे थो एॾो भलारो महीनो आहे हिन हवाले सां बयानु फ़रमाइजो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जेको दुनिया मां हलियो वियो आहे उनजे लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाए त मल मय्यित फिल क़ब्र इल्ला कल गरीकिल मुतग़व्विस यंतज़िरु दावतन तलहक़हु मिन अबिन औ उमिन औ अखिन औ सदीक़ त जेको मय्यत आहे क़ब्र में उनजो मिसाल उन ॿुॾंदड़ जे वांगुरु आहे जेको पाणीअ में ॿुॾे थो पियो माना उनखे पाणी में ॿुॾंदड़ इन इंतज़ार में हूंदो आहे त को अची मुंहिंजो हथु वठे मूंखे ॿुॾण खां बचाए वठे त उहो क़ब्र वारो बि ईअं इंतज़ार में हूंदो आहे त हुनजे लाइ दुआ कई वञे दावतन तलहक़ु जेका उनखे दुआ पहुचंदी आहे पीउ जे तरफ़ां माउ जे तरफ़ां भाउ जे तरफ़ां दोस्तनि जे तरफ़ां पोइ जॾहिं उहा उनखे दुआ पहुचंदी आहे दुआ ख़ैर यानी क़ुर करीम असां पढ़ियोसीं तिलावत कईसीं उहो उनजे रूह खे बख़्शियोसीं त पोइ उनजो रूह ख़ुशि थींदो आहे ऐं रिवायत जा लफ़्ज़ आहिनि त उहे रूह जेके आहिनि जुमे जी राति ईदनि जी राति तव्हां वटि ईंदा आहिनि इंतज़ारु कंदा आहिनि त ॾिसूं
त हीअ असांजा पोयां असांजे लाइ कुझु कनि था जी उन जे ईसाले सवाब जे लाइ जेतिरी तव्हांजी इस्तिताअत ऐं ताक़त आहे जी हा उन पंहिंजे ताक़त मुताबिक़ तव्हां जेको मिसाल घर में मानी था पंहिंजे लाइ तयारु कयो जेतिरी तव्हांजी ताक़त आहे उन मां तव्हां 2 मानियूं उन ईसाले सवाब ॾींहं सां ॾियणियूं कंहिंखे आहिनि सभ खां पहिरीं जेको तव्हांजो रिश्तेदार ज़रूरतमंद हुजे मिसकीन हुजे तव्हां उनखे उहे ॾियो या जेकॾहिं मिसाल जेके दुनिया मां हलिया विया आहिनि वालिदैन आहिनि मिट माइट आहिनि उन्हनि खे ईसाले सवाब जे लाइ माण्हू हिन रमज़ान शरीफ़ में ईद खां पहिरीं कपिड़ा वठी ईसाले सवाब नीयत सां कंहिंखे ॾींदा आहिनि त हिकिड़ी ॻाल्हि मां नोट कई आहे मां त हैरान थी वियुसि पहिरीं मां हिते हैदराबाद शहर में बि इहा शइ ॾिठी त दुकाननि जे ॿाहिरां लिखियो पियो हूंदो त देने वाले सूट हाणे वरी हिते कासमाबाद में बि अहिड़ा दुकान जेके मूं ॾिठा जंहिंजे ॿाहिरां लिखियो पियो आहे देने वाले सूट हा माना यूज़ न कयो बाक़ी ॾियो हा यानी इन मां मक़सदु इहो आहे त माना ही सादा कपिड़ा अथव माना तव्हांखे 800 1000 1200 में वॻो मिली वेंदो इहो वठी तव्हां वॾड़नि जे नियत ॾेई छॾियो जी हा बाबा तव्हां वॾड़नि जे नियत जेको तव्हांजा वॾा पंहिंजे ज़िंदगी में जहिड़ो कपिड़ो पाईंदा हुया अहिड़ो त कपिड़ो वठी ॾियो न तव्हां कंहिं मिसकीन खे 800 वारो कपिड़ो वठी ॾींदो 1000 वारो जहिड़ो जेको सिलाई मां ई निकिरी ईंदो हुन मिसकीन ग़रीब खे सिलाई ॻीचीअ में हूंदी त लिहाज़ा जेकॾहिं तव्हां ॾियो था ख़ुदा जे नाले ते त सुठी शइ त ॾियो तव्हां पायो 3000 वारो ऐं ॾियो ऐं तव्हां ॾियो 800 वारो जोड़ो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे महिरबानी सां इहा दावा न बल्कि पंहिंजे दोस्तनि नाज़रीन जी इस्लाह जे लाइ थो अर्ज़ु कयां त जहिड़ो कपिड़ो मां पाण पाईंदो आहियां मां वालिद जी रूह खे ईसाले सवाब जे लाइ अहिड़ो ॾींदो आहियां जहिड़ो घरवारी खे ॾींदो आहियां जहिड़ो घरवारी खे चवंदो आहियां मुंहिंजी अमड़ जे रूह खे ईसाले सवाब जे लाइ बि अहिड़ा कपिड़ा सुठा वठी अचां त छो त जॾहिं मां हिकिड़ी शइ पसंदि कयां मां पंहिंजनि वालिदेन मूंखे पालियो जवान कयो सॼी ज़िंदगी उन्हनि मुंहिंजे लाइ तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं उन्हनि जे वरी ईसाले सवाब जे लाइ जॾहिं का शइ ॾियूं त उहा ॻोल्हे वरी जेका घटिया शइ ॾियूं ख़ुदा खे घटिया खां जेका तव्हां पंहिंजे लाइ शइ पसंदि था कयो जेकॾहिं तव्हां चाहियो था त ख़ुदा तव्हांखे पसंदि करे त उनजे लाइ त उहा शइ जेका तव्हां पंहिंजे लाइ था पसंदि कयो ख़ुदा जी मख़लूक जे लाइ बि उहा पसंदि जेकॾहिं तव्हांखे 800 वारो जोड़ो तव्हांखे पसंदि आहे त भले तव्हां ॾियो जेकॾहिं तव्हांखे सुठो पसंदि आहे त ख़ुदा जे नाले ते बि सुठी शइ ॾियो त उन्हनि जा रूह ख़ुशि थींदा माशाल्लाह माशाल्लाह मुफ़्ती साहब सुठे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे अच्छा माना ॾिसो तव्हां पंहिंजी ज़ुबानी ख़ुदि चओ था त उहो जेको अव्हांजो पंहिंजो जेको हिन जहान मां रुख़सत थी वञे थो उनखे तव्हांजो इंतज़ारु हुजे थो ऐं वरी किथे बयानु ईअं बि थियल आहे त औरतूं या नियाणियूं जेको आहिनि उहे क़ब्रिस्तान उन्हनि खे वञण खां मना थियल हूंदी आहे ऐं पाण ॾिसंदा आहियूं हाणे त प्रैक्टिसिस आहिनि औरतूं बि वञनि थियूं त इन हवाले सां थोरो माना बयानु फरमाए थो त इहो क़ब्रिस्तान में औरतुनि खे वञण जी जेका ममानियत आहे जी जी उहा अहिड़ी सूरत में जॾहिं इंतिशार जो अंदेशो हुजे या उहा बेपर्दा थी वञे या नौजवान जेके ओबाश जवान जिन खे चइबा आहिनि त उन नियाणियुनि खे तंग कंदा तकलीफ़ ॾींदा त उन सूरत में उहा औरत न वञे कंहिं पंहिंजे मोहरम सां गॾु वञे पर जेकॾहिं उनखे इहो ख़ौफ़ न आहे ऐं बापर्दा थी वञे थी क़ब्रिस्तान में वई त जीअं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं माण्हुनि जे ज़ुबाननि में हलंदियूं आहिनि त औरत न वञे अजीब अजीब लफ़्ज़ जेके मां हिते मीडिया ते तव्हांखे ज़िक्र बि नथो करे सघां त औरत हिन कंडीशन में नज़र ईंदी जेकॾहिं क़ब्र मुर्दनि खे इहे माना बेजा ॻाल्हियूं न क़ुर में आहिनि न हदीस में आहिनि किथे बि कोन्हनि इहे ॻाल्हियूं हा बाक़ी शर्त इहो आहे त बापर्दा थी वञे ऐं पंहिंजे इज़त जो ख़्यालु रखे जेकॾहिं हुनजी इज़त खे ख़तरो आहे त पोइ कोशिशि करे त कंहिं पंहिंजे मोहरम सां गॾु वञे ठीकु आहे अच्छा मुफ़्ती साहब सुठे अंदाज़ में क्लियर थियनि पियूं नंढियूं नंढियूं शयूं आहिनि पर काफ़ी माण्हुनि जे ज़हन में इन तरह जा सुवाल हूंदा आहिनि त पोइ मां चाहींदी आहियां त असां जॾहिं असां इस्लामिक हवाले सां ई गुफ़्तगू कयूं पिया त इहे नंढियूं नंढियूं शयूं बि डिस्कस करे छॾियूं असां वीडियोस ॾिसंदा आहियूं अक्सर चवंदा आहिनि त हेतिरा इसम मुबारक आहिनि हीउ वज़ीफ़ो आहे फलाणो वज़ीफ़ो आहे जेकॾहिं तव्हां को बि वज़ीफ़ो करणु चाहियो था वॉट एवर को बि तव्हांजो जाइज़ कमु आहे त इहो ज़रूरी हूंदो आहे त आलिम दीन सां तव्हां मशवरो कयो जेकॾहिं तव्हां सां कोई राब्ते में आहे या तव्हां पंहिंजे वॾनि खे चवराए करे उन्हनि खां पुछो मां चाहींदसि इन हवाले सां बि थोरो क्लियर कजो जी त वज़ीफ़े जे लाइ मिसाल जेको सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदो त बाक़ाइदे यूट्यूब ते चैनल ठहिया पिया आहिनि तव्हांखे वज़ाइफ़ कमेंट्स में तव्हां माशाअल्लाह लिखंदव तव्हांखे इजाज़त आहे हीअ लिखंदव त पोइ तव्हांखे इजाज़त आहे अल्लाह ताला जा अस्मा जेके आहिनि नाला आहिनि उन्हनि जे नाले ज़रिए सां को माण्हू अमल थो करे त जाइज़ आहे जेकॾहिं उहे ई सोशल मीडिया ते ईअं बि ॿुधाईंदा आहिनि
त मिसाल तव्हां या अलीम जो विर्द कयो या ख़बीर जो विर्द कयो या वदूद जो विर्द कयो, इहे त अलाह जा नाला, इन्हनि सां तव्हां विर्द करे था सघो ऐं पंहिंजे मक़सद जी दुआ घुरी था सघो। इन खां अलावा क़ुर करीम जूं आयतूं आहिनि, क़ुर करीम जे आयतुनि जे ज़रिए तव्हां को बि अमल कयो, उन बार बार जॾहिं तव्हां आयत खे पढ़ंदो त तव्हां में लज़त पैदा थींदी ऐं उन बार बार तिलावत जी बरकत जे सदके में तव्हांजो मक़सदु अलाह ताला पूरो ठीकु आहे। मुफ़्ती साहब असां लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी चुकी आहे, अॻियां वधूं था ऐं असां इस्तिखारा जे हवाले सां बि अॼु जी हिन ट्रांसमिशन में ज़िक्र करणु चाहींदासीं। को बि तव्हां कमु कयो था, पाण पढ़ंदा आहियूं ऐं इहो असीं डिस्कशन्स में ॿुधो आहे त इस्तिखारा करणु घुरिजे, प्रॉपर तरीक़ेकार छा हूंदो आहे, कहिड़ी कंडीशन्स में जेका न इस्तिखारा कई वेंदी आहे। मुफ़्ती साहब, इस्तिखारो सभ खां बहितरीन तरीक़ो इहो आहे त जॾहिं बि तव्हां को कमु शुरू कयो त उन खां पहिरीं इस्तिखारो कयो। इब्न माजा जी हदीस आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको बि अमल करण खां पहिरीं इस्तिखारो कयो वञे त उहो माण्हू पशेमानी खां बची वेंदो। सही। इस्तिखारे करण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा, राति जो तव्हां जेका आहे नमाज़ हाजत जे नीयत सां नमाज़ पढ़ी करे ऐं उन खां पोइ तव्हां दुआ घुरी सुम्हो त अलाह सां हीउ मां मुंहिंजे लाइ कमु बहितर आहे न आहे, मुंहिंजी रहनुमाई फरमा। या कुझु दुआऊं आहिनि, जे हिकिड़ी दुआ हींअर मुंहिंजे ज़हन में आहे त या रशीद अर्शिदनी या अलीम अल्लिमनी मिनल हाल, इहा तस्बीह पढ़े, 101 दफ़ा पढ़े, 313 दफ़ा पढ़े, उन खां पोइ क़िबले ॾे मुंहुं करे हीअ पंहिंजे हथ जी तरी जेका आहे सॼे कन जे हेठां ॾेई सुम्ही पए। हा, हिकिड़ी राति करे, मुमकिन आहे पहिरीं राति में हुनखे इशारो ईंदो, यानी जेकॾहिं उन कॾहिं ईअं थींदो आहे त काराण नज़र ईंदी आहे, अंधेरो, त यानी इन मां मक़सदु हूंदो आहे त इहो कमु तव्हां न कयो। या जेका रोशनी नज़र थी अचे त इन मां इहो इशारो हूंदो आहे त तव्हां इहो अमल कयो, इहो कमु तव्हांजे लाइ कामयाबु आहे, कामयाबी मिलंदी, तव्हां इहो अमल कयो, कमु कयो। कॾहिं वरी ॿी राति, वरी ॿी राति जे पहिरीं राति इशारो न। मुफ़्ती साहब इजाज़त ॾियो, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिल थिया आहियो? अदब हली कार चऊं था, छा चवणु चाहींदव, को सवाल आहे त पुछो। न तमामु बहितरीन प्रोग्राम आहे, सवाल कोन्हे, बाक़ी हिकु ई असांखे फ़कीर पुनल जे नात हिकिड़ी थी वञे। जी जी, हा ज़रूरु तव्हांखे ॿुधायूं था। महिरबानी, तव्हां असांजी ट्रांसमिशन में शरीक थियो। असां सही जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर छा आहे? टपाल मेज़बानी आहे जंहिंजे पीअण सां ताज़गी मिले थी। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजी पंहिंजी इहा ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान हिन वक़्तु तव्हां ताईं लाइव पहुचे पई। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर छा आहे? टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। अॻियां वधूं था असां। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब मौजूदु आहिनि ऐं इस्तिखारा जे हवाले सां बयानु फ़रमाइनि पिया। जी मुफ़्ती साहब। जी हाँ, जीअं मां अर्ज़ु पे कयो त हदीस शरीफ़ में बि हुकुम आहे, इस्तिखारे जा तरीक़ा मुख़्तलिफ़ दुआऊं आहिनि, जिन मां हिकिड़ी दुआ मां अर्ज़ु कई त या रशीद अर्शिदनी या अलीम अल्लिमनी मिनल हाल। इहा राति जो माण्हू 101 दफ़ा या 313 दफ़ा पढ़ी तस्बीह, उन खां पोइ क़िबले ॾे मुंहुं करे हे पंहिंजी हथ जी तरी कन जे हेठां ॾेई सुम्ही पए। पोइ पहिरीं राति हुनखे इशारो मिलंदो, जे न मिले त वरी ॿी राति वरी इहो करे नमाज़ पढ़ी ऐं उन खां पोइ इहे तस्बीह पढ़ी दुआ घुरी सुम्ही पए। वरी ॿी राति इशारो न मिले त टीं राति करे, इंशाअल्लाह अज़्ज़ 3 रातिनि जे अंदरि अंदरि हुनखे इशारो मिली वेंदो त हीउ अमल करणु, हीउ कमु तुंहिंजे लाइ बहितर आहे या न आहे। ऐं जेकॾहिं ईअं कंदो जेको शख़्स त उहो अॻिते मुस्तक़बिल जी परेशानी खां बची वेंदो। पर इस्तिखारो करणु पाण खे खपे, जंहिंजो कमु आहे। माण्हुनि जो वरी इहो तरीक़ो, मौली साहब मूंखे इस्तिखारो त करे ॾिजो। हल ठीकु आहे मौली साहब, त तव्हांखे इस्तिखारो करे, पर कमु तव्हांजा वधीक बहितर जेका आहे उन शइ खे तव्हां सम्झी सघो था। ऐं तव्हां जे ई मथां जॾहिं ज़ाती तौरु माण्हू जेको पंहिंजो जंहिंजो कमु हूंदो आहे त उहो जेतिरो मुतवजो थींदो एतिरो मौली साहब मुतवजो कोन थींदो। त लिहाज़ा पाण इहो पंहिंजे अमल खे करे त उनजे लाइ अञा वधीक बहितर ऐं आसान। सही, बिल्कुलु ठीकु। उहो चवंदा आहिनि न त दिलि सां अव्हांजी जीअं ज़िक्र कयो त वालिदैन जे दिलि मां जंहिं अंदाज़ में दुआ निकिरंदी, मुफ़्ती साहब या आलामा साहब त उन अंदाज़ में कोन करे सघंदो अव्हांजे लाइ दुआ। त इस्तिखारा बि जंहिं दिलि सां तव्हीं कंदव त अव्हांखे विशारो ओड़ो ई मिलंदो न। जी हा, मुफ़्ती साहब अव्हांजी इजाज़त सां अॻियां वधूं था। असां वटि पुनल फ़कीर मौजूदु आहे, अला ॾिनो साहब मौजूदु आहिनि। तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। हिकिड़ो नातिया कलाम हींअर ॿुधूं था, हिकिड़ो लास्ट में ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो।
सबत हुई सा नसीबन में न हुई है जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई हेल परवाह के न पातुस हेल परवाह के न पातुस व्या वञण वारा वही जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई है जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई जन भलारन के चवा पियो हेल हलंदासी कठो जन भलारन के चवा पियो हेल हलंदासी कठो जन भलारन के चवा पियो हेल हलंदासी कठो पर गुणों को कौन निकतो पर गुणों को कौन निकतो हूँ कुलई कलव्या कही जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई है जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई पर हुजन पोत जे कर थी पखी उडरी वञा है पर हुजन पोत जे कर थी पखी उडरी वञा पर हुजन पोत जे कर पखी उडरी वञा आडो पवा आडो पवा रात बागन में रही जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई है जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई भई जवानी जोत जो बन मौत बीठो आमता है भई जवानी जोत जो बन मौत बीठो आमता भई जवानी जोत जो बन मौत बीठो आमता आम में तर वयो आलम में बेहतर वयो आलम हडन तालही जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई है जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हेल हुई परवाह के न पात से हेल परवाह के न पात से व्या वञण वारा वही जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई कुर्ब सब कहते कंदों को गम गुलाम नबी न कर है कुर्ब सब कहते कंदों को गम गुलाम नबी न करे कुर्ब सब कहते कंदों को गम गुलाम नबी न करे शाल ईदन साल ईदुई साल ईदन साल ईदुई मेरा सामो क्यों ठही जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई है जा मदीने दे सबत हुई सा नसीबन में न हुई सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह मुफ्ती साहब वक्त जो घड़ियों वधीक इजाज़त ॾियनि नथियूं तव्हां खां आख़िर में मैसेज वठंदासीं छा मैसेज हूंदो असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ नाज़रीन जे लाइ ही मैसेज आहे बिलख़ुसूस नौजवाननि जे लाइ त पंहिंजे वालिदैन जी फर्माबरदारी में ऐं इताअत गुज़ारी में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो त इंशाअल्लाह ताला तव्हां कामयाबी तव्हांजा क़दम चुमंदी ऐं शरअन अख़लाक़नि क़ानूननि हर तरह सां इहो असांजे मथां लाज़िम आहे त असां वालिदैन जी फर्माबरदारी में ज़िंदगी गुज़ारियूं बेशक बेशक ख़ूबसूरत मैसेज तमामु ख़ूबसूरत मैसेज तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं ऐं तव्हां दौलतपुर खां माशाअल्लाह असां कही आया आहियो तव्हांजे वक़्तु ॾियण जा बि असीं थोराइता आहियूं सभिनीनि जी मौजूदगीअ सां हीअ ट्रांसमिशन कामयाबु थी करे असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुती आहे नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो मुंहिंजे सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिब में बहितरीनु मज़ो मिले थो टपाल मेज़बान
प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मूंखे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो। वेंदे वेंदे नातिया कलाम अव्हां ताईं पहुचाईंदासीं, बल्कि वाई ॿुधूं था आख़िर में वेंदे वेंदे। ऐं इहो ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो पुनहल फ़क़ीर जोखियो साहिब जो ऐं अलाह ॾिनो साहिब जो। जी बिस्मिल्लाह। दर्शन साईं कराई दो, ला इलाहा इल्लल्लाह मुखे दर्शन साईं कराई दो, दर्शन साईं कराई दो, दर्शन साईं कराई दो, मुझी वाग मदीने वराई दो, मुझी वाग मदीने वराई दो, ला इलाहा इल्लल्लाह मुखे दर्शन साईं कराई दो, ला इलाहा इल्लल्लाह मुखे दर्शन साईं कराई दो। ओखी सीर समुंड जी है, ओखी सीर समुंड जी है, ओखी सीर समुंड जी, ओखी सीर समुंड जी, मुखे मौला पार कराई दो, मौला पार कराई दो, ला इलाहा इल्लल्लाह मुखे दर्शन साईं कराई दो, ला इलाहा इल्लल्लाह मुखे दर्शन साईं कराई दो। अतियूं शाह लतीफ जय, भिट जो घोट लतीफ जय, सजन सबा जा सिपरी आजूं बुधो अर्ज़, सब विञायम सुन्नतूं फिटा कयम फर्ज़, आकिल चढ़िया अल्लाह जा ओ मुते कुले ताईं कर्ज़, हाणे घणी आए गर्ज़, मुखे लालण तो लजपाल जी। पर सजन सार लहे जो आया तुझे आसरे, सबई पारूं सूरजूं एक लज़े मजल टेज, एक तू न मुंह मटे जे जग मटियो ता घोरियो। सुना तेरे आशिक सुने, ओ सही मैं भी उना विच कै न जड़ा, तू गुलही सब बुलबुल हिल मैं चिड़ी चंडूरड़े का जड़ा, सुने मुहा वाले तेरे कोल बहने, ओ मैं कमीनड़े दाहे हक कैड़ा, कंधे हेठ थिया क्या चा न सघा, नया लायक परे कनू तकण जड़ा, कर मेरे नज़रे तथी लायक पवां थीवा हिक जे ॾियां विच चस जड़ा। हथियूं शाह लतीफ जय, भिट जो घोट लतीफ जय, हथियूं शाह लतीफ जय, भिट जो घोट लतीफ जय, मुखे विछड़िया मुहब मिलाई दो, सुनी न मेरे अमल सुने, ओ किवें यार दे पुखड़े पोसा, साबण थोला ते मेल घणेरी बैठी तड़ उथे रोसा, आखे म्या गुलाम फरीदा आवे बेड़ा रसूल वाला, मैं लड़े लगड़ियों देवे सा, पर न मैं जोगी न मैं जोशी, ओ न मैं चिले कमाया, वो
न मैं पंज मसीता वड़िया न मैं तस्बा खड़काया जो दम गाफिल सो दम काफिर ओ मेरे मुर्शिदी में फरमाया मुर्शिद होवे ना हजरत बाहू जो के पल विच चा बख्शाया हयातियों शाह लतीफ जय भेनरो घोट लतीफ जय हयातियों शाह लतीफ जय बिटजो घोट लतीफ जय मुख विछड़ा मुहब मिलाई दो मुख विछड़ल मुहब मिलाई दो ला इलाहा इल्लल्लाह मुख दर्शन साईं कराई दो ला इलाहा इल्लल्लाह मुख दर्शन साईं कराई दो दर्शन साईं कराई दो दर्शन साईं कराई दो मुझी वाग मदीने वराई दो मुझी वाग मदीने वराई दो ला इलाहा इल्लल्लाह मुख दर्शन साईं कराई दो ला इलाहा इल्लल्लाह मुख दर्शन साईं कराई